ईद मुबारक तमाम मुझे ॾिसण नाज़रीन खे हिते मौजूद तमाम हाज़रीन खे ईद मुबारक ईद जो खोड़ सारियूं वधायूं। अल्हम्दुलिल्लाह 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 शुरुआत हिन ट्रांसमिशन जी थी चुकी आहे। मां आहियां तव्हां सां गॾु महविश कुरैशी ऐं आऊं आहियां जानज़ेब अली वन एंड ओनली। ऐं माशाअल्लाह त ॿुधायो महविश त स्टार्ट थी चुकी आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जा महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं जेको इहो सिलसिलो आहे इहो जारी ऐं सारी रहंदो। सारी रहंदो सो बिल्कुलु। अॼु ईद आहे, मुंहिंजे ख़्याल फर्स्ट डे आहे ऐं हिकिड़ी ईद थींदी आहे पहिरियों पहर आहे ऐं हीअ जेका ईद आहे इहा फैमिली सां गॾु थींदी आहे। ॿी असांजी फैमिली हीअ आहे, हिते हूंदा आहियूं ऐं अच्छा मूंखे जंहिं तरीक़े सां जाज़िब सां स्टार्ट कयो मूंखे लॻे थो पहिरीं फैमिली हेठि ई वई आहे। हा हिन टाइम ते त घरवारा ईंदा आहिनि मिलंदा आहिनि, तव्हां वटि माइट ईंदा आहिनि, असां हिते वेठा आहियूं तव्हां सां मिलण जे लाइ। छो जो असांजी डबल ज़िमेदारी हूंदी आहे न, असांजूं ॿ फैमिलीज़ आहिनि, हीअ बि आहे हू बि आहे, उन्हनि खे बि टाइम ॾियणो पवंदो आहे, हिते बि टाइम ॾियणो पवंदो आहे ऐं तव्हांजो त माशाअल्लाह छो जो सॼी ट्रांसमिशन कई आहे, तव्हां त पूरो रमज़ान बिज़ी हुया। थैंक यू सो मच। अच्छा मूंखे लॻो त जाज़िब को तारीफ़ करण वारो तंहिं करे मूं पहिरीं खां थैंक यू चई न, पर इहा हूअ तारीफ़ हुई, तारीफ़ हुई। तव्हां ॾिसो केॾी ज़बरदस्त ट्रांसमिशन की सॼो महीनो ऐं माशाअल्लाह हिकिड़े शो में तव्हां बि आयो हुअसि। हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ख़ैर जी अॼु ही ख़ूबसूरत ॾींहुं ख़ूबसूरत ॾिहाड़ो ईद जो पहिरियों ॾींहुं तव्हांजो ईअं असांजो साथ इनशाअल्लाह रहंदो। ही टई ॾींहुं धरती टीवी तव्हांजे लाइ ॾाढियूं ज़बरदस्त ट्रांसमिशन्स खणी आयो आहे। अॼोके ॾींहं बि तव्हांखे सरप्राइज़िस ते सरप्राइज़िस मिलंदा रहंदा छो त एॾो ख़ूबसूरत ॾींहुं आहे त असां बि सोचो छो न हिनखे ख़ूबसूरती सां तव्हां सभिनी सां गॾु सेलिब्रेट कजे ऐं ही ख़ूबसूरत शुरूआत जेका आहे उहा जाज़िब थी वई आहे। ॾिसो था ज़बरदस्त क़िस्म मिठाई पई आहे, तव्हां ॻाल्हायो था मुंहिंजो तवजो मिठाई ॾिया तव्हांखे असां बिल्कुलु मिठाई खाराईंदासीं। पहिरीं मां छो न असां महिमाननि सां बि मुलाक़ात पंहिंजे नाज़रीन जी कराए छॾियूं ताकी हीउ सिलसिलो जेको स्टार्ट थियो आहे इहो ईअं ई ख़ूबसूरती सां हलंदो रहे ऐं जेके ईद जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे मल्टीप्लाई ईअं थींदियूं रहनि ऐं असां वटि जेतिरा बि महिमान अॼु हिन ट्रांसमिशन में या हिन तमामु 3 ॾींहंनि में जेके बि प्रोग्राम्स आहिनि धरती टीवी जा जेतिरा बि महिमान आहिनि जेके तव्हां सां मिलंदा उहे तव्हांजे हर मिनट हिकु ख़ुशी में हिकु इज़ाफ़ो हूंदो जेको करे रहिया हूंदा न जाज़िब। बिल्कुलु ईअं असांजे ज़बरदस्त क़िस्म जा जेके स्टार्स आहिनि, अच्छा उन में राइटर थी विया, उन में डायरेक्टर थी विया, उन में सिंगर्स थी विया, जेके जंहिंखे अलाह साईं नवाज़ियो आहे कंहिं जेको टैलेंट सां उहे सभु असांजे हिन चैनल ते असां सां गॾु आहिनि ऐं 3 ॾींहं जेको ॾिहाड़ो 3 ॾिहाड़ा हलंदा उन में जेके आहिनि सभु असां सां गॾु पार्टिसिपेट कंदा आहिनि। पर अॼु बि असां सां गॾु जेके मौजूदु आहिनि उहे बि कमाल जा आर्टिस्ट आहिनि, ज़बरदस्त सिंगर आहिनि, साईं ज़बरदस्त आर्टिस्ट सां गॾु आहिनि। अॼु दफ़ा हिकिड़ो असां पॉडकास्ट वारो बि घुरायो, उन्हनि सां बि असां तव्हांखे इंट्रोडक्शन कराईंदासीं। पर मुंहिंजे ख़्याल असां कचहरी कंदासीं पर उहे वेठा आहिनि त उन्हनि खां मुंहिंजे ख़्याल शुरूआत उन्हनि सां बि असां बिल्कुलु शुरूआत कंदासीं ऐं असां वधंदासीं पंहिंजे तमामु उन्हनि आर्टिस्टनि सां गॾु जेके अॼु असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि डिफरेंट फील्ड्स जा माण्हू। तव्हां धरती टीवी जी स्क्रीन ते न सिर्फ़ु अॼु बल्कि 3 ॾिहाड़ा इंशाअल्लाह ॾिसण वारा आहियो। पंहिंजे घरनि में बि जेके मिट माइट आहिनि उन्हनि सां ज़रूरु ईद मिलो, ईद जेके ख़ुशियूं आहिनि उहे वधीक प्लस थी वेंदियूं आहिनि ऐं चवंदा आहिनि त जॾहिं ख़ुशियुनि जी ॻाल्हि कबी आहे त ख़ुशियूं ॾियण सां वधंदियूं आहिनि। त अॼु असां बि तव्हां सां गॾु इन लाइ जुड़िया आहियूं त तव्हांजी ख़ुशियुनि खे मज़ीद असां वधाए सघूं ऐं पाण बि ख़ुशि थी सघूं। स्टार्ट मुंहिंजे ख़्याल में कजे असांजे स्टार्ट कमाल जो ई आहे, कमाल जो स्टार्ट आहे जेको असां सां गॾु हींअर जेको असां सां गॾु सिंगर मौजूदु आहे उहो लेजेंड आहिनि असांजा ऐं मोस्ट सीनियर ऐं उन्हनि जा जेके गाना आहिनि उहे एवर ग्रीन आहिनि। ईअं सम्झो त उहे असां ॻाए असां सम्झो त पंहिंजी रोज़ी कंदा आहियूं। बिल्कुलु ॾिसो हिकु ट्रेंड आहे जेको स्टार्ट थियो आहे ही उन्हनि आर्टिस्ट में आहिनि जिन इन चवण में मां बिल्कुलु बि हिचकिचायां नथी त ही उहे आर्टिस्ट आहिनि जिन बेसिकली रीजनल लैंग्वेज खे उभार ॾिनो आहे। हिननि पर असांजी जेका रीजनल लैंग्वेज आहे जेका हिन वक़्तु असां तव्हां ताईं लफ़्ज़ पहुचाए रहिया आहियूं हिननि पहुचण में जेको बैकग्राउंड जेको बेस ठाहियो आहे उहो अहिड़नि आर्टिस्टनि ठाहियो आहे। ऐं उन खां अलावा मतिलबु असांजो जेको सिंध जो कल्चर आहे, असांजी सिंधी जेका ॿोली आहे, असांजी सिंधी ॿोली आहे उन खे सिर्फ़ु पाकिस्तान में न पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि रिप्रेज़ेंट कयो आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे कंट्रीज़ में वञी करे उते रिप्रेज़ेंट कयो आहे ऐं इहा असां लाइ वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे। सो अॼु जेको असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा वञणु खपे। मां चाहियां थी जाज़िब हिकु जेको गानो जेको बचपन खां मां ॿुधंदे वॾी थी आहियां, छो न तव्हांखे यादि ईंदो हूंदो। अच्छा पर हिकिड़ी ॻाल्हि आहे इहो जेको तव्हां चयो न वॾी थी आहियां ईअं सम्झो त हू अञा बि यंग लॻा पिया था, जहिड़ो थी पियो ईद जे ॾींहुं। इहो वाक़ई इहो पुछणु खपे। हिकु ॿिया आर्टिस्ट जेके मूंखे नज़र पिया अचनि उन्हनि सां बि किसो कुझु अहिड़ो ई आहे। उहे मंच ते हूंदा त ज़रूरु उन्हनि खां बि पुछंदासीं हे राज़ कहिड़ो आहे ऐं गानो कहिड़ो हुयो जेको तव्हां चयो पिया? यार तव्हांखे ख़बर न मां त ॿियो किथे पियो वियसि।
तव्हां कहिड़ो चयो? अचकिन झर ते ते केती केती बंदर बंदर ते ते थिर नंगर दे द वन एंड ओनली शमन अली मीरानी अली साहब। सगत तशरीफ फरमा है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम ईद सलाम। मुबारक। खैर मुबारक। कीअं हो? ठीक हो? खुश हो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांखे बि ईद जो मुबारक हुजे। खैर माशाल्लाह मुबारक। तव्हांखे खैर। ॾिठो आहे न, ईद त असांजी थी वई। ऐं मूंखे बि इलाही सुठो लॻो तव्हां सां मिली करे ऐं तव्हांजे शो में अची करे। ऐं जेके नाज़रीन असांखे ॾिसनि था उन्हनि सभिनि खे दिलि जी गहराइनि सां ईद जूं मुबारकूं हुजनि। देसी परदेसी जिथे भी रहन था मौला उन्हनि खे सलामत रखे, ख़ुशि रहनि, आबाद रहनि। आमीन माशाल्लाह, आमीन माशाल्लाह, सुम ॾाढो आमीन। सो जी असांजा तमामु जेके व्यूवर्स हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, मूंखे लॻे थो उन्हनि तमामु व्यूवर्स जे चेहरे ते मुस्कुराहट अचण वारी आहे। छो त असां ईअं त शमन साहब खे ॾियण वारा कोन कोन्हे, छॾींदासीं। कुझु न कुझु त असां चवंदासीं कि भई असांखे बि तोहफ़ो ॾेई वियो। जेतिरी कोशिशि थींदी न असां ॿुधंदासीं, जेतिरी कोशिशि थींदी असां ॿुधंदासीं। हा, छो जो इहो बिल्कुलु। मौक़ो जेको आहे इहो इलाही ॾुखियो मिलंदो आहे, असांखे बि ॾुखियो मिलंदो आहे। हा। छो जो सर ॾे टाइम इलाही घटि हूंदो आहे ऐं असां सां जॉइन घटि कंदा आहिनि किथे बि। सो असां मौक़ो कॾहिं कोन छॾींदासीं। पर इन खां अलावा बि असां सां गॾु ज़बरदस्त क़िस्म जा आर्टिस्ट मौजूदु आहिनि। बिल्कुलु। हींअर जेका मूंसां गॾु आर्टिस्ट मौजूदु आहे उन जो सभिनि खां वॾे में ई वॾी क्वालिटी आहे त उन मूंखे जो चयो केॾांहुं वियो तुंहिंजो, केॾांहुं वियो मुंहिंजो फादर। नादिया ज़बरदस्त क़िस्म जी पाण आर्टिस्ट बि आहिनि। कीअं आहियो? ठीकु आहे? ईद जी लख लख वाधायूं। माशाल्लाह सां ऐं ॻाल्हाइण त माशाल्लाह सां घुट मूंखे लॻे थो हुन में बाय बर्थ मिलियो आहे। एॾी तारीफ़ न कयो, एॾी तारीफ़ न कयो, हींअर मां हली वञां हिते हिते। ऐं हिन जी मां quality- ॻाल्हाईंदी आहियां, पोइ मां ऐं हिन जी पर्सनैलिटी quality बेची ॻाल्हाइण असां केस बि कोन करे सघंदासीं नादिया। वरी वापसि मां कंदमि, वरी वापसि मां कंदमि। अच्छा, नादिया जी क्वालिटी एतिरी ॻाल्हाईंदी एतिरी आहे, ॿ टे स्पीकर पाण बैग में खणी हलंदी आहे। अच्छा मूंखे माइक लॻाइण जी ज़रूरत कोन पवंदी हा, आहे। बिल्कुलु इहा। अच्छा मूं थोरी देरि पहिरीं इहा ई ॻाल्हि पई कई, मुंहिंजो असां सभु उहे माण्हू आहियूं जेके ॻाल्हाइण जा पैसा वठंदा आहियूं। नादिया चुप ख़ैर तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। ईद ऐं हिन मुबारक वक़्तु शमन साहब असांजे साम्हूं वेठो Thank you. आहे, असांजी मोस्ट फेवरेट पर्सनैलिटी। अगरि बेशक। लेजेंड चऊं उहे असांजे हिन वक़्तु फील्ड में जेके वॾी पर्सनैलिटियूं त लॻनि त नंढड़ा था, पर जे वॾो चऊं त असांजे मथां जेको हथु आहे उन्हनि जो, त उहे बि शमन साहब वेठा आहिनि। त जज़ाकल्ला, तव्हांखे ईद मुबारक हुजे। ऐं जेके हिन वक़्तु असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे बि मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक ऐं धरती चैनल खे ईद मुबारक। ख़ैर वाह, मुबारक वाह, ख़ैर मुबारक। इन सां गॾोगॾु सिलसिलो अॻियां वधायां थी। अच्छा नादिया हिते तशरीफ़ फरमा आहे त हिते बि असां जेको तराज़ू जो जेको ॿियो पहलू आहे न उनखे असां ख़ाली कोन छॾियो आहे। असां हिन तरफ़ स्टार्ट शमन साहब खां कई आहे, हुन सां गॾोगॾु हिकु ॾाढी प्यारी असांजी आर्टिस्ट सां गॾु तशरीफ़ फरमा आहे। ऐं कुझु स्टोरीज़ असां ब्रेक में बि जाज़िब सां ॻाल्हाए रहियासीं, असां चई रहियासीं त छा अचिणो न हो पर किथे कीअं एक्टिंग में अची वई। माशाल्लाह जेका चवंदा आहिनि त आ गया त छा गया ठा करके, हे उन्हनि आर्टिस्टनि मां आहे। बिल्कुलु ईअं आहे। माशाल्लाह कमाल जी आर्टिस्ट आहे। मूंखे त पर्सनली कुझु आर्टिस्ट आहिनि जेके स्क्रीन ते सिंधी मीडिया स्क्रीन ते कमु कनि था ऐं हू कमाल ई कमाल कनि था ऐं उन्हनि में उन्हनि जो बि नालो आहे। ऐं हिते हिकिड़ो घर ई अहिड़ो आहे, सभु माशाल्लाह हिकिड़ा हिक ॿिए खां वधीक आर्टिस्ट आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल जॾहिं डायरेक्टर ने जेकॾहिं घुमणु वेंदो हूंदो त इहो सोचींदो हूंदो हीउ पाण में सोचींदो साइन खे करणु आयो आहे, सभु आर्टिस्ट आहिनि न। बिल्कुलु सॼी फैमिली हिक खां हिकु माशाल्लाह सां आर्टिस्ट आहिनि। असां गॾु सारिया चन्ना साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक। एॾी तारीफ़ था कयो, अल्लाह सां ईअं सीट जी विया मां त। असांखे तारीफ़ करण जा पैसा मिलिया आहिनि। मां बहरहाल मुंहिंजी भले दिलि रखो न रखो, मां हूअं बि ख़ुशि आहियां छो जो शमन साहब सां गॾु मां वेठी आहियां ऐं मुंहिंजी ईद त माना माशाल्लाह ज़बरदस्त थी वई। थैंक यू सो मच, ॾाढो सुठो तव्हां ॻाल्हायो। ऐं मुंहिंजे ख़्याल हाणे थोरी अगरि एनर्जी ईंदी आहे त कोई गानो ॿुधूं अगरि शिराज? बिल्कुलु बिल्कुलु असां ॿुधंदासीं शिराज साहब। अच्छा स्टार्ट मूंखां स्टार्ट तव्हां खाली भाई जूनियर्स पहिरीं स्टार्ट कंदा आहिनि शिराज। रस्तो हो दुश्वार कोई भी पुजी वया से सिकस तो सडायो पीरी अची वया से हार गुलन वार खणी पुजी वया से हार गुलन वार खणी अची वया से रस्तो हो दुश्वार कोई भी पुजी वया से सिकस तो सडायो पीरी अची वया से हार गुलन वार खणी पुजी वया से हार गुलन वार खणी अची वयासे अची वयासी ओ सोना पुजी वयासी अची वयासी ओ सोना पुजी वयासी
हेॾे पंध ते तुंहिंजी ताक सोणा औखे हंध ते कोन थकिया आहियूं तोड़े हेॾे पंध ते शौक़ वारो शुगुल ॾिसी टिकी पयासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं रस्तो हो दुश्वार पोइ बि पुॼी वियासीं सिक सां तो सॾायो पिरी अची वियासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं दोस्ती जे फर्ज़ खे निभाइणो ता जश्न पंहिंजे यार जो मल्हाइणो ता दोस्ती जे फर्ज़ खे निभाइणो ता जश्न पंहिंजे यार जो मल्हाइणो ता तुंहिंजो ॾिसी कुर्ब असां टिकी पयासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं रस्तो हो दुश्वार पोइ बि पुॼी वियासीं सिक सां तो सॾायो पिरी अची वियासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं मुगेरी एहसान मौला वधाए तोखे कॾहिं को सोभाव न लॻाए तोखे मुगेरी एहसान मौला वधाए तोखे कॾहिं को सोभाव न लॻाए तोखे ॻाल्हि पंहिंजी नेठी जार रखी वियासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं रस्तो हो दुश्वार पोइ बि पुॼी वियासीं सिक सां तो सॾायो पिरी अची वियासीं हार गुलनि वार खणी पुॼी वियासीं हार गुलनि वार खणी अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं अची वियासीं ओ सोना पुॼी वियासीं जबरदस्त इलाही जबरदस्त जबरदस्त माशाल्लाह, माशाल्लाह, जबरदस्त माशाल्लाह। अच्छा हिकु जेका फैमिली जो हिकु जेको ट्रांसफर थियणो हूंदो आहे न आवाज़ जो शमन साहब नज़र अचे पियो उहो बिल्कुलु वॾे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हा, मूंखे बि एतिरी ख़बर न हुई मां सही ॿुधायां त एतिरो सुठो ॻाए थो पर अॼु इहो त अञा ही जेको आहे सो रिकॉर्ड थियल आहे अञा ही जॾहिं असां सां गॾु वेहंदो आहे अञा वधीक सुठो ॻाईंदो आहे ॾाढो सुठो आहे इहो क्रेडिट बि जहांजे पंहिंजे पासे ॾे थो खणे असां सां वेहंदो आहे त सुठो ॻाईंदो आहे ईअं न त वालिद साहब जी तरफ़ां विरसे में मिली आहे शइ न चवण जो मक़सदु ॾिसो न जेको जंहिं फील्ड में आहे न ही शौक़ु आहे न ॻाइण जो छो त मां त इलाही ख़ुशि आहियां त को मुंहिंजो बि जेको आहे पुटु माशाल्लाह माशाल्लाह त हिन में महिनत करण जी इलाही ज़रूरत आहे छो त महिनत खां सवाइ ही जेको मौसीक़ी जो कमु आहे न अॼुकल्ह त इहो फैशन थी वियो आहे हिकिड़ो जेको तेको ॻाइण जे माहौल में लॻो पियो आहे पर हिन में इलाही टाइम हाणे ॾिसो तव्हां मूंखे त 40 साल मूंखे थिया आहिनि हिन फील्ड में त मां इहो स्ट्रगल कयो आहे इहा महिनत करे इन मंज़िल ते आयो आहियां त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे शिराज़ खे
त हिन में तव्हांजी वधि में वधि महिनत ज़रूरी आहे रियाज़ कंदव माशाल्लाह तव्हांजे आवाज़ में कुदरती हूअं बि तव्हांजो आवाज़ इहो बि अलाह जे तरफ़ां हिकिड़ी देन हूंदी आहे तव्हांजो कुदरती आवाज़ सुठो आहे पर तव्हांखे रियाज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे न बिल्कुलु थैंक यू सो मच शमन साहब तव्हां अॼु जॉइन कयो थैंक यू सो मच शिराज भाउ नादिया सादिया रहमान माशाल्लाह सभिनि ॾाढो सुठो लॻो पर गेस्ट वारो जेको सिलसिलो आहे उहो वरी जारी ऐं सारी रखिणो आहे सो वरी मुलाक़ात थींदी सिलसिलो असांजो स्टार्ट थियो आहे इंशाल्लाह इहो वक़्तनि फ़वक़्तनि ईअं ई चेंज गेस्ट अञा थींदा रहंदा ख़ूबसूरत चेहरा ईंदा रहंदा ईदूं ईअं सेलिब्रेट थींदियूं रहंदियूं छो जो वाहिद ई ॾियार आहिनि जिते असांखे बि आर्टिस्टनि जो परफेक्ट मज़ो ईंदो आहे छो सभिनि असां सभिनी सां मिलंदा आहियूं जीअं घरनि में हूंदो आहे त सभई जेके गेस्ट आहिनि सभु मिट माइट आहिनि हिकु ई ॾींहं ते मिलजंदा आहिनि त हीउ जेको सिलसिलो आहे ईदनि जो हे बि कुझु ईअं ई आहे पर छा असां शमन साहब खां कुझु ॿुधूं पिया मुझे ख्याल से लास्ट हिकिड़ो सां असां ज़रूरी आहे भई असां ईअं कीअं था वञणु ॾेई सघूं असां अहिड़ो मुश्किल सां हथ आया आहिनि अक्सर टीवी ते ॿुधो आहे अॼु लाइव ॿुधंदासीं मां वञा किथे थो मां ॻाए करे पोइ त वेंदुसि सभिनी खे इंतज़ारु इन ई शइ ऐं जो असीं तव्हांखे इहे छॾे नथा सघूं इहे पॉसिबल ई न आहे तव्हांखे त छॾियूं सो लास्ट में तव्हां असांखे छा था ॿुधायो बिस्मिल्लाह वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जारी आहे कचहरी हले पई ऐं जेको आर्टिस्टनि वारो सिलसिलो आहे स्टार्स वारो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी ऐं सारी आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जा आर्टिस्ट जेके हुया असां सां गॾु उन्हनि सां कचहरी त ज़बरदस्त क़िस्म जी थी गाना बि ॿुधा पर हाणे बि जेके असां सां गॾु आर्टिस्ट आहिनि उहे बि घटि कोन्हनि कमाल ज़बरदस्त आहिनि हिकु ॿियो ज़बरदस्त वारो जेको सिलसिलो आहे उहो इंशाल्लाह थींदो हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे असां सभिनी जे तरफ़ां असांजी तमामु टीम जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक ईद ॾाढी ख़ूबसूरती सां अल्हम्दुलिल्लाह असांजी त गुज़री रही आहे उमेद आहे तव्हांजी बि गुज़री रही हूंदी घरनि में को मिठो विठो ठहंदो हूंदो कुझु माण्हू किचन में बिज़ी हूंदा कुझु माण्हू खाइण में बिज़ी हूंदा कुझु माण्हू प्लेटूं चुराइण में बिज़ी हूंदा कुझु माण्हू वरी थेलियूं ॻोल्हींदा हूंदा असां किथे को पैक करे कुझु खणी वञूं पर जी असां उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके असां दुनिया जे साम्हूं लखे करोड़नि माण्हुनि जे साम्हूं वेही प्लेट खणी उन में खाईंदा आहियूं असां सां गॾु मां हिते इन तारुफ़ सां गॾु ई मां हिन तरफ़ वञणु चाहियां थी छो त जनाब जो जेको चहिरो आहे उहो मुखड़ो असांजे नाज़रीन ॾिसी चुका आहिनि प्लेट सां गॾु ॾिसी चुका आहिनि असां सां ॾाढा ज़बरदस्त जेके असांजा फ़नकार ऐं ज़बरदस्त लेजेंड्स ऐं ज़बरदस्त असांजा साथीअ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जिन जॾहिं ॻाइणु शुरू कयो आहे त मूंखे लॻे थो तॾहिं खां जो धमाल मचाइणु शुरू कई अथनि त अॼु ताईं उहा धूम धमाल ज़बरदस्त तरीक़े सां मचियल आहे अॻियां वधो हा बिल्कुलु ऐं हिननि जी आवाज़ में हिकिड़ी वॾे में क्वालिटी आहे त हिन जो हिकिड़ो डिफरेंट जॾहिं ॿुधबो आहे त उन डिफरेंट वाइब जंहिंखे चइबो आहे उहा ईंदी आहे ऐं ज़बरदस्त ऐं लास्ट टाइम जेको अचे थो ऐं हिकिड़ो त माना ईअं सम्झो त गानो ईअं सम्झो इंटरनेशनल लेवल ते मतिलबु हिकिड़ो नंबर ऑफ सॉन्ग्स न पर उहो गानो जेको आहे जॾहिं चवंदा आहिनि न सुहिणा लॻंदा अली वाला त बसि तुफ़ैल सजराणी साम्हूं अची वेंदो अस्सलाम वालेकुम ईद मुबारक ख़ैर मुबारक मिठी ईद मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक ही तव्हांजे लाइ खणी आयो आहियां थैंक यू सो मच चलो के गेस्ट तव्हांखे तमामु घणी मुबारकूं हुजनि तव्हांखे बि इलाही सारी ऐं जेका मुंहिंजी सॼी संगत वेठी आहे आउंदी कैमरा बिहाइंड दी कैमरा जेके सॼी दुनिया में धरती टीवी जा जेके फॉलोवर आहिनि जेके प्यार कंदड़ आहिनि उन सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि ईद उन्हनि साॻियनि माण्हुनि सां मिलबी ऐं हर साल उन्हनि माण्हुनि सां ई मिलबी लेकिन डिफरेंट कुझु इहो हुजणु खपे त जिन्हनि माण्हुनि सां नाराज़गी आहे उन्ही खे ख़तम करण जे लाइ साल जो पैकेज आहे वाह 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 ॾाढी ज़बरदस्त ईद हूंदी पंहिंजनि सां गॾु आहे बिल्कुलु ऐं रुठियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे परचाइण जो नालो मूंखे लॻे थो हिकु बहानो आहे ईद जो त जेके बि एक्चुअली जेके बि रुठियल आहिनि ज़िंदगी ॾाढी महदूद आहे ज़िंदगी ॾाढी थोरी आहे ज़िंदगी जेका नज़र अचे थी हेतिरी सारी या हेतिरी आहे ऐं पलक झपल में ख़बर कोन पवंदी आहे तव्हांजी ज़िंदगी ख़तम थी वेंदी आहे त हीअ उहे मौक़ा आहिनि जंहिंमें अगरि सॼो साल तव्हां रुठियल बि रहो था हिकु ॾींहुं कढो वाह 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 न तो फैन साहब ॾाढी सुठी ॻाल्हि असांजी अॻियां वधिजे पर कोशिशि इहा ई आहे त रुसजे न सुठे तरीक़े सां हलिजे मोहबत सां हलिजे न रुसजे बि सही रुसजे बि इहा ख़ूबसूरती आहे रिश्तनि जी ख़ूबसूरती आहे रिश्तनि जी लेकिन अहिड़ो न रुसजे जो 5 सालनि ते न ॻाल्हाइजे अहिड़ो न रुसजे इहो जारी आहे साड़ी वारो जो सिलसिलो आहे उहो मुंहिंजे ख़्याल सां असां सां गॾु जेका हाणे ज़बरदस्त क़िस्म जी उहा कलाकार आहे ज़बरदस्त आवाज़ आहे ऐं अक्सर इवेंट्स में असां नज़र ईंदी आहे ऐं मूंखे वॾी ख़्वाहिश हुई त आउं को शो कयां त उहो मुंहिंजे साम्हूं हुजे न थी वई
असां वन एंड ओनली नुदरत मुगल साहिबा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, ईद ईद मुबारक। मुबारक, ईद मुबारक, खैर एंड मुबारक। मैं सबसे पहले स्टार्ट करने से नुदरत पहले हां त तव्हां सिंधी ॻाल्हाइण शुरू कयो। नहीं तो मुझे समझ में आती है अच्छा ना। पोइ ये वारो सिलसिलो होता है, सिक्के जो हिकिड़ो पहलू है, सिक्के जो ॿियो पहलू है। अच्छा मैं ये कहना चाह रही हूँ, आप तमाम लोगों से ना थोड़ा सा मतलब आप लोगों को शायद थोड़ा सा जेलस फील हो, बट महविश आप बहुत प्यारी लग रही हैं। अलग से तारीफ करनी अच्छा, है। मुझे बड़ी कम जेलसी होती है, मैंने कहा मुझे कब जेलस फील होने वाला है, मेरी वजह से होने वाला है। तो फिर भाई खबर है छा है टोटल आई लव यू यार, बड़ी Ladies प्यारी, भाई वेठे ने बड़ी हिकड़ी तारीफ़ खूबसूरत लग रही है आप। है ता जॾहिं ख़त्म में- थींदो त नुदरत खे पैकेज आहे थोरो जाने असल में नुदरत मुंहिंजे लाइ कुझु चवणु चाहे पियो त वरी पोइ माहौल सॼो चेंज माना माहौल ई असांजो चेंज थियो न, हुननि जो भलो थी वियो न, पर इहा हक़ीक़त आहे। महविश कमाल लॻे पई और अॼु न पई लॻे। महविश हमेशह कमाल लॻंदी आहे ऐं मूंखे वाहिद महविश जिते वेहंदो आहे त मूंखे लॻंदो तव्हां बि थोरो और क्या और क्या ये वाला भी होता है। अच्छा अॼु असांखे इशारा बचनि पिया। सो हींअर असां सां गॾु जेको मौजूदु आहे इहो बि हिकिड़ो आर्ट आहे, आर्टिस्ट माण्हू आहे, सॼी ज़िंदगी आर्टिस्ट सां गुज़ारी आहे, ज़बरदस्त म्यूज़िक डायरेक्टर आहे, कमाल जा उहे गाना ॾिना आहिनि जेके मतिलबु मुंहिंजा गाना कमाल जा ॾिना आहिनि। यादगिरी गानो न हिन खां वधीक छा कमाल हूंदो। त असां सां मौजूदु आहिनि ज़ेड शनी साहब। अस्सलाम वालेकुम। ईद मुबारक, ईद खैर मुबारक, खैर मुबारक। डे पर जेका सिंधी सभिनी सिंधी भाइरनि खे जेके बि आहिनि ॿार आहिनि उन सभिनी खे ईद मुबारक। सभिनी शानी जी भाई तरफ़ां खैर जेको तव्हां मुबारक। त म्यूज़िक वारा आहियो, तव्हांखे ख़बर हुई तव्हां कहिड़े कार्य ते था ॻाल्हायो, एॾो साउंड थो अचे भू भू वारो। उजागे जे करे उजागे जे करे ॾाढो बेसी पर आवाज़ ही एटलीस्ट नो त केतिरो आवाज़ वञी सघे थो, हे केतिरो करीब माइक आहे न। अच्छा शानी भाई सां मुंहिंजो मतिलबु भाउरनि वारो आहे, वॾनि भाउरनि वांगुरु ज़ीरो खां वठी जॾहिं असां शुरू दुश्मनी पाली आहे, न ज़ीरो असां खां दुश्मनी पाली आहे। न पर मूं शानी भाई खे टोपी बि पाराई आहे। ज़ेड ए शानी पाकिस्तान बल्कि दुनिया जे मञियल माण्हू जो फर्ज़ंद आहे, फर्ज़ंद आहे बिल्कुलु। जंहिंजे म्यूज़िक खे पूरी ऑल ऑफ द मशरिक़ खां मग़रिब ते ॿुधो वियो ऐं अॼु ॾींहं तक वाह वाह इन जी ट्यून ऐं जहिड़ो म्यूज़िक सालनि ते कोन ठही सघियो वाह। आहे। ज़ोर ख़ान ज़ेबी साहिब। So true. मां मस्कत वियो हुउसि, राति जो पहुतासीं, सुबुह जी ईद हुई, मूंसां गॾु अकबर अमर अंथोनी हुया। अकबर आऊं हुउसि, अमर हिकिड़ो हो ऐं अंथोनी। जीअं सुबुह जो उथियुसि ऐं 6:30 बजे फ्रेश थी तो हम किसी कॉन्सर्ट के लिए गए हुए थे वहाँ पर। और जिस दिन हम पहुंचे तो उसकी सुबह ईद थी। तो हिते छोड़ दूं ट्रांसलेट थी वई है तो वो नहीं करे कई वो नहीं करे कई से तो उन वक्त जेके हुननि माण्हुनि सां गुफ्तगू थी उहा अच्छा ॾाढी मूंखे सुठी लॻे थो ॻाल्हि ज़बान इज़ गानो हाँ बिल्कुल गाने की तरफ समझ गए। ज़बान मूंखे लॻे थो सिर्फ़ लफ़्ज़नि जो गेम आहे, ज़बान ॿियो कुझु न आहे। एक्चुअली तव्हांजो जेको एक्सप्रेशन आहे उहो मैटर कंदो आहे। तव्हां उर्दू में ॻाल्हायो, अंग्रेज़ी में ॻाल्हायो, पंजाबी में ॻाल्हायो, सराइकी में ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हायो, पर तव्हांजो एक्सप्रेशन जॾहिं ख़ूबसूरत आहे न त पोइ ईअं ईदियूं यादगार थी वेंदियूं आहिनि। असांजी ईद कीअं पिया यादगार कयो था? क्या बात, तव्हांजी ईद जेका आहे उहा तमामु बहितरीनु आहे तव्हांजी वजह खां, जी वजह खां ऐं एतिरी सुठी टीम जी वजह खां। ईद हमेशह ई मल्हाइण खे खपे। वाह वाह थोड़ी देर जे लाइ मां चवंदो आहियां, थोड़ी देर जे लाइ पंहिंजी जेकी परेशानियूं आहिनि उन्हनि खे उन जॻह ते रखिजे जिते जुती रखिजे थी उते। वाह वाह वरी जंहिं जॻह ते माण्हू घर वञे, हाणे परेशानी त आहे न इंसान सां गॾु, थोरी देर तूं रिलैक्स थी, जॾहिं मां वरी तोखे पाईंदुसि तूं मूंसां गॾु बिल्कुलु। लेकिन मां जॾहिं रिश्तनि सां मिलण वञा थो उते तो थोड़ी देर छॾ त मां सचो मुस्कुराए वठां। वाह 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 ये ॻाल्हियूं आहिनि ॾाढी माण्हू आर्टिफिशियल जॾहिं खिलंदो आहे न मिटण में, छो जो नाराज़गी हूंदी आहे, मां चवंदो पोइ घर वञण जी ज़रूरत न आहे। माण्हू हुजे त रियल हुजे, मतिलबु हमेशह रियल हुजे। सो रियलिटी सही आहे त मुंहिंजे ख़्याल सां गाने साइड अचूं था। नुदरत वेठी आहे, छा था ॿुधायो नुदरत असांखे? ओह सरप्राइज़ कयो था। कदरे जी दाह भला के खेदिया, बेवफा बेकदरे जी दाह भला के खेदिया, बाण खुशन सा वक्त गुजारे आऊं सुरन में पई सड़ा, बेवफा बेकदरे जी दाह भला के खेदिया, बेवफा कदरे जी।
मन जो महरम हो मुझे दिल जो दिलबर हो मुझे मन जो महरम हो उन दिल पर खाधार रही अज की भला सुख सांसुमा बेवफा बेकदरे जी दाह भला कह खेदिया बेवफा बेकदरे जी बेवफा बेकदरे जी दाह भला कह खेदिया बेवफा जेह जो हर हर हुक्म मनम उन बेदर्दे दर्द दिनम जेह जो हर हर हुक्म मनम उन बेदर्दे दर्द दिनम मासूम दिल ते तरस न आयुस काट बनी काटे बना बेवफा बेकदरे जी दाह भला कह खेदिया बेवफा बेकदरे जी ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह माना ये आपने जो निशानदेही की बिल्कुल ठीक निशानदेही की बेकदर बेवफा की तो इनको वेट कराया ना ये इन्होंने इसका बदल कहा बेकदर बेवफा हाँ उन शहर में न आया है मुझे लेन देन कोन्हे पक्के सां ॾिसी वठो असां नैन माण्हुनि खे पुछंदा तव्हांखे आहियूं ख़बर आहे पंहिंजो टाइम ख़तम चलो ईद जो ॾींहुं दरगुज़र कयो पर ईद टाइम ख़तम थी वियो उहो टाइम ख़तम कोन थियो उहो आहे पर ही टाइम पर ख़तम थी असांजो वियो टाइम ख़तम कोन थियो असांजी होस्टिंग जो टाइम ख़तम थियो ईद अञा बाक़ी आहे ॿिया होस्ट आहिनि जिन खे जॉइन करिणो आहे ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ख़ूबसूरती जूं हिते जेके हिन मंच ते जॉइन करणियूं आहिनि जल्दी सां मां चाहियां थी कि भाई साहब खां ॿुधंदा लास्ट बिल्कुलु उन्हनि खां बि ॿुधंदासीं ऐं कुझु हिकु नंढी ख़ूबसूरत सी ॻाल्हियूं मां चाहियां थी असांजा जेके महिमान आयल आहिनि का ख़ूबसूरत सी ॻाल्हि उन्हनि जी बि शामिलु कयूं टाइम सफ़ा कोन्हे असां टाइम वठी ईंदासीं तव्हां फिकर न कयो कम के हिता आड़ो हिनखे लाइ फिटी करे छॾे अॼु जेको आहे अॼु को जेको ॾियारो आहे सो त मुंहिंजे ख़्याल सां अॼु टाइम ख़तम थी वियो पर हिते ई वरी असांजी जॻह ते वरी तव्हांखे जॉइन कंदा असांजो टाइम ख़तम थी वियो आहे बिल्कुलु ऐं वञण खां पहिरीं मां चाहियां थी छो न असांजा पंहिंजे जेके महिमान आहिनि जेके असांजे ईद ते टाइम कढी असां ताईं पहुता आहिनि छो न उन्हनि जी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि यादगार ईद कहिड़ी लास्ट पापा के साथ मनवाई जब मैंने मनाई पापा की डेथ से पहले वो मेरी यादगारी थी उसको मैं मिस करता हूँ यादगार ईद वाकई में घर वालों के साथ ही होती है चाहे वो आपके वालिदैन हो चाहे आपके वो भाई बहन हो या बीवी बच्चे हों जब तक आपके अपने घर वाले अपनी फैमिली नहीं है तो आपकी ईद नहीं है बिल्कुलु बिल्कुलु फैमिली के बिना वाकई में ईद अधूरी आहे ऐं हिते बि असांजी ट्रांसमिशन अधूरी आहे अगरि असां तव्हांजो आवाज़ु शामिलु न कयूं तो मुझे क्या लास्ट जो तुफैल भाई जो असां शामिल कंदासीं पोइ हुन खां पहिरीं छो न असां कोई हिकु आवाज़ असां ॿियो बि शामिलु करे वठूं अच्छा मंसूर भाई थोड़ा ॿ जुमला असांजे कंहिं गाने जा अगरि थींदा आहिनि त हिते लाइव त असांखे मज़ो अची वेंदो हा ॿ जुमला असांखे छो जो असांजो टाइम शॉर्ट आहे हा इन बस मजबूरी आहे असांजी ज़िमेदारी आहे ॿ लाइनूं जेके हा ॿ लाइनूं हूंदियूं आहिनि जेके यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है यार ॾाढी इश्क़ आतिश आई है वे यार सानू वे दोस्त सानू लगी गई बे अख्तियारी वे सानू लगी गई बे अख्तियारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है जबरदस्त 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 जबरदस्त
कमाल करे छॾियो तव्हां महफ़िल लूट ली वार चवंदा न महफ़िल लूट ली असल में राग कहें ऐं तकड़ जो कम ना है राग ईअं तव्हां बंदूक रखी तव्हां चओ था हाणे तकड़ में बच जुमला असल में ये है बंदूक असां मत रखियल आहे उहा असां थोड़ी रो नली तव्हां तरफ कई आहे असां फुकरा माण्हू डिजी वियासीं नली तव्हांजी न पर थैंक यू सो मच ॾाढो ख़ूबसूरत माशाल्लाह सां ख़ूबसूरत ये था कि म्यूजिक डायरेक्टर जे बराबर में वीरो जबरदस्त परफॉर्म कर ये कमाल है बिल्कुल हुन जे बा कमेंट्स तुफेल भाई ॾे न तुफेल भाई का पूरो गानो ॿुधंदा हू कमेंट्स हिन जे पहिरीं मूंखे ॿिनि लाइननि जी जॻह ॿ जुमला चई छॾिया मुंहिंजी नज़र में जेको बि मंच ते स्टेज ते परफॉर्मेंस ॾिए थो सुरनि जी वर्खा कमज़ोर बि हूंदी आहे जिथे कोमल तीवर सुर हूंदा आहिनि सुरनि जी वर्खा तमामु ताक़तवर बि हूंदी आहे कोई कलाकार मंच ते बीह करे जॾहिं ॻाए थो मां चओ थो दुनिया जो सभ खां वॾो स्टार आहे इन ॻाल्हि जी कमज़ोरी इन ॻाल्हि चवंदुसि लाइव जो बादशाह तव्हां पाण बि आहियो माशा लाइव कमाल ॻाईंदा आहियो सो इन तरीक़े सां अॼु जेको प्रोग्राम आहे असांजो अञा जारी सारी असांजो जेको ख़तम थी वियो आहे असांजो जेको ख़तम थी वियो आहे थैंक यू सो मच तव्हां जेके बि आया आहियो थैंक यू सो मच शानी भाई थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच नुदरत लास्ट में सर छा ॿुधाईंदो असांखे तव्हां खरी खरी ॿुधाईंदो खरी खरी खड़े खड़े होके सुनेंगे खरी जो है हमने खड़े खड़े होके सुननी है अस्सलामुअलैकुम जी ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हां हींअर धरती टीवी ते ॾिसी रहिया आहियो हुन में हिन जेका ट्रांसमिशन जो तव्हांजो मेज़बान आऊं आहियां आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे तरह सैयद अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो ईद मुबारक ऐं जेके बि सभु ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक ऐं भली कार बि चऊं था असांजे प्यारे प्रोग्राम में बिल्कुलु ऐं तव्हांखे खोड़ सारियूं ईद जूं वाधायूं हुजनि थैंक यू ऐं हू चवंदा आहिनि त ईद जे ॾींहुं न कुझु कमु जल्दी जल्दी करे छॾिजनि असां जल्दी जल्दी कंदासीं कमु जेको बि कंदासीं ऐं पहिरीं जल्दी जल्दी जेको कमु आऊं कंदुसि उहो जल्दी जल्दी कमु इहो कंदुसि तव्हां ॾाढा सुहिणा पिया लॻो ॾाढा ख़ूबसूरत महिरबानी सो इहा चवंदा आहिनि त औरत अगरि तव्हां सां गॾु को होस्ट हुजे न त पहिरीं अगरि उनजी तारीफ़ करे छॾियो पोइ जेको प्रोग्राम आहे न सुठो हलंदो पोइ वरी छा सवाल बि घटि पुछंदी न त पोइ ईअं न सम्झो ईअं कोन कंदसि ॿियो कीअं आहियो तव्हां ख़ुशि आहियो आऊं ठीकु आहियां ऐं अॼु माशाल्लाह असांजी धरती टीवी ते असांजी ख़ूबसूरत महफ़िल सजी पई आहे ऐं हिते ख़ूबसूरत सितारा आयल आहिनि बिल्कुलु सही था चओ तव्हां जेके ईअं चइजे त इहे उहे स्टार्स हींअर असांजे फ्लोर ते मौजूदु आहिनि जेके सॼे रमज़ान में तव्हांखे मुख़्तलिफ़ चैनल्स जी मुख़्तलिफ़ स्क्रीन्स ते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में के गेम शोज़ में के मुशाइरनि में के रमज़ान ट्रांसमिशंस में के मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में के प्रोग्राम्स में उन्हनि में तव्हांखे ॾिसण में ईंदा सो असांजी बि कोशिशि पूरी हूंदी त ईद जी इन स्पेशल ट्रांसमिशन में उन्हनि सां कचेरी कजे ऐं ईद जे बारे में उन्हनि सां बिल्कुलु अवां सही था चओ असल में ॾिसो न रोज़नि खां पोइ हिकिड़ो इनाम आहे ईद त असां चयो त हुननि एतिरी महिनत कई आहे पूरे रमज़ान में त उन्हनि खे हिकिड़ो इनाम इहो हुजे थो असां वटि अचनि ऐं धरती ते अचनि ऐं उहे सितारा हिते धरती ते चमकनि बिल्कुलु बिल्कुलु त उन्हनि जो पाण सभिनि जो हिकिड़ो ईअं चइजे त ईअं ओपन हिकिड़ो हुननि जो पाण इंट्रोडक्शन कराए था छॾियूं हूं त हुननि खे जेको आहे न उहो इंट्रोडक्शन जी ज़रूरत न आहे छो जो वेल नोन पर्सनैलिटीज़ आहिनि जेके बि असांजे प्रोग्राम में हींअर वेठल आहिनि सो इन करे असां चयो त हुनरी ॻाल्हि त मौक़ो बि आहे दस्तूर बि आहे ऐं असांखे बि हिकिड़ी ख़ुशी मिलंदी उन्हनि जो नालो वरी वरी वठण ते बिल्कुलु ऐं उन्हनि खे बि ख़ुशी थींदी नालो ॿुधण सां उन्हनि खे बिल्कुलु ख़ुशी थींदी त पहिरीं त जेके मुंहिंजे लेफ्ट साइड ते वेठा आहिनि ईअं चइजे त मुंहिंजा बेस्ट बडी आहिनि ऐं असां वॾो टाइम गॾु गुज़ारियो आहे ऐं असां ईअं चइजो त नंढपण जा दोस्त कोन हूंदासीं आउं वॾो हुउसि हू नंढड़ो त असीं पर दोस्त उन तरीक़े जा ई आहियूं ऐं आउं हुनखे हमेशह पंहिंजो बेबी फ्रेंड सम्झंदो आहियां असीं वणंदा बि इलाही आहियूं ऐं ज़बरदस्त हिकिड़ी ट्रांसमिशन कई गेम शो जे हवाले सां उन ऐं कामयाबु रहियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो हुन ज़बरदस्त हिकिड़ी कामयाबु ट्रांसमिशन ॾिनी सो तव्हांजो असांजो सॼे सिंध जो छा कजे राजा मेमण थैंक यू वेरी मच शाह साहब हिते ई चवंदा त छा कजे ऐं राजा मेमण साहब खे जेको आहे न असां मुख़्तलिफ़ किरदारनि में ॾिठो आहे ऐं जेको बि किरदारु उन्हनि अदा कयो आहे बहितरीन कयो आहे इनमें को शक न आहे तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम में ऐं पोइ वरी असां सां गॾु जेके ॿिया असांजा ईअं चइजे त लेजेंडरी होस्ट लेजेंडरी आर्टिस्ट लेजेंडरी पर्सनैलिटी
ऐं उन जे लाइ आउं चई सघां थो त आउं नंढड़े हूंदे खां हुनखे ॿुधंदो आहियां फाइनली अल्लाह साईं थैंक यू वेरी मच इहो तो मूंखे ईद जे हिन पुरमुसरत ॾींहं ते मूंखे इहो मौक़ो मिलियो जो मूंखे इज़हार जी आज़ादी मिली सो उन्हनि खे आउं नंढड़े हूंदे खां ॾिसंदो आहियां उन्हनि जो आउं डाइंग फैन आहियां अगरि मूंखे को हिकिड़ो ॿ शेर यादि आहे या अगरि को मूंखे अखरनि जो उचार सही तरह चवणु ईंदो आहे त इहो उन दोस्त जे उन जे ई असां इहे सिखियो आहे उन खां ई असां ॿुधो आहे बिल्कुलु अवां सही था चओ द वे ही रिसाइड इज रिमार्केबल मतिलबु जे तरीक़े सां हू कंदा आहिनि उन्हनि जो आवाज़ उन्हनि जो वोकल ईअं लॻंदो आहे त बसि हाणे ख़ामोश थी वञो अहिड़ा होस्ट इलाही घटि हूंदा आहिनि जंहिंजे ॻाल्हाइण सां पूरी जेका ऑडियंस आहे उहा चुप थी वञे पिन ड्रॉप थी वेंदो आहे जेॾीमहिल हू ॻाल्हाईंदा नी अॼु जेॾीमहिल असांजे प्रोग्राम में असां इंट्रोडक्शन खां पोइ उन्हनि वटि ईंदासीं त ऑब्वियसली हिते पिन ड्रॉप ई हूंदी मूंखे ईअं ई लॻी रहियो आहे सो तव्हांजो असांजो बख़्शण मेहराणी साहब अस्सलाम वालेकुम सर चऊं था वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी एॾो प्यार ॾियण जी ऐं सची ॻाल्हि आहे त नारायण श्याम जो शेर यादि अची वियो हुजे जा खाण ख़ूबियुनि जी ऐं ख़ामियुनि खां बिनया जी न पंहिंजी शाइरी अहिड़ी न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी सो जे आहे किथे आहे असां तव्हांजे आॾो आहियूं ऐं ॾे तोड़े परॾे में जेके मुंहिंजा साणे वासी आहिनि उन्हनि सभिनी खे दिलि जे गहराइनि सां हिन ईद जूं वाधायूं हुजनि ख़ुशि हुजूं मुरकंदा महकंदा उस्ताद बख़्शण जे लाइ मां हिते ज़रूरी चवंदुमि त उस्ताद बख़्शण खे शेर यादि न हूंदा आहिनि मौक़े ते यादि अची वेंदा आहिनि हीअ ॻाल्हि की न मूंखे यादि अची वियो त उस्ताद बख़्शण खे मौक़े ते यादि अची वेंदा आहिनि इहा वॾी ॻाल्हि आहे इहा हक़ीक़त में यादि हूअ हूंदा त मिड़ई कोन चवंदा आहिनि त फिका ई ॻाल्हि चवंदो माण्हू यादि अची वियो ईअं न आहे असल में ईअं थो थिए हमेशह जी मौक़े ऐं मुनासिबत सां ठहिकी ईंदड़ जेकॾहिं शेर उहो तव्हांजो मुतालियो आहे तव्हांजे उन मेमोरी में उहे शयूं ज़रूरु मौजूदु आहिनि पर ठहिकी ईंदड़ उन मौक़े ते जेकॾहिं उहो शेर पढ़ी छॾिजे त ॻाल्हि खे तक़वियत मिली वेंदी आहे उस्ताद मां थोरो असां चेज़ो वठंदा आहियूं उस्ताद आहे मुंहिंजो उस्ताद बख़्शण ऐं काफ़ी अरसो असां गॾु गुज़ारियो आहे ऐं मुंहिंजो मोहसिन दोस्त बि आहे ऐं अॼु आउं जंहिं जॻह ते आहियां त इन में हिन जो बि काफ़ी हथु आहे वठी हलणु सो बख़्शण भाई थैंक यू राजा जो ज़र्फ आहे नो डाउट अच्छा सुठी ॻाल्हि बख़्शण भाउ में इहा बि आहे जो हमेशह हिकिड़ो हूंदो आहे न हिकिड़े वॾे मां हिकिड़ी हमेशह एप्रिसिएशन मिले इहा बि हिननि जी हिकिड़ी वॾाइप में शामिल आहे सो अलाह साईं तव्हांखे हिन जो अञा हिकिड़ो अजर ॾींदो तव्हांखे अच्छा ॿी जेका असांजी गेस्ट आहे असां सां गॾु ज़बरदस्त सोशल वर्कर आहे वुमेन्स जे हवाले सां वॾो कमु कयो अथनि क्लाइमेट चेंज जे हवाले सां वॾो कमु पिया कनि सो हिननि जे सोशल वर्किंग जे हवाले सां डिस्कस कंदासीं हिन ईद जी असांजी स्पेशल जेका हींअर ऐं स्पेशली उहे जेके सोशल वर्कर आहिनि उहे पंहिंजी ईद खे कीअं सेलिब्रेट कनि थियूं छो सॼो महीनो सॼो साल ॿियनि लाइ कमु कनि थियूं पंहिंजे लाइ छा कमु करे रहियूं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ऐं नालो एॾो ख़ूबसूरत आहे अगरि गेम शो में हुजां आऊं अॼु त इहो नाले ते आऊं 10 नालो चवां त इहो नालो 10 दफ़ा वठी ॾेखारियो तव्हांखे मोटरसाइकिल गिफ्ट ॾियां सो नालो तमामु बहितरीन आहे कुर्त लेन असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ईद मुबारक आपको भी बहुत बहुत मेरी तरफ से आप सबको ईद मुबारक खैर मुबारक आपके बाल बहुत अच्छे लग रहे हैं माशाल्लाह थैंक यू वेरी मच अच्छा ये हमें मर्दों की भी तारीफ करनी चाहिए ना अरे बख्शण भाई छा खूबसूरत पे लगो ता सर इधर एडी माशाल्लाह राजा साहब एक्सीलेंट पे लगो ता सही माशाल्लाह खूबसूरत तारीफ सभनी जी करण तारीफ यार पे जा त उन जी के तारीफ कई ना है त पेरे चे त मां हिन जी तारीफ करे मुंजी पेरी तारीफ थी चुकी है जी ऑन ईयर थियासी बिल्कुल बिल्कुल मु तारीफ करे स्टार्टिंग में तारीफ असा पाण में करे कुछ भी आहे असा सैयद पाण में ठहल है शाद कुर्तो बाज सर मेहरबानी जेके चऊं सर मेहरबानी तो सही सर ईद चौथे ॾींहुं ताईं घर पुॼी वेंदो सर बराबरि बाल ही ॿिया बि बाल हिते सभु बहितरीन आहिनि सुहिणा बिल्कुलु सही अॻिते हलो ऐं ॿियो जेका असांजी आर्टिस्ट गॾु आहे उहा ज़बरदस्त सिंगर आहे ऐं मुख़्तलिफ़ उन जा गाना आहिनि जेके ॾाढा हिट विया आहिनि ॾाढा फेमस विया आहिनि सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते बि ॾाढी एक्टिव रही आहे गाननि जे ई हवाले सां मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते बि तव्हां हुनखे ॾिठो आहे उनजी परफॉर्मेंस जे हवाले सां अॼु असांजे धरती टीवी जी ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में असां सां गॾु आहे सो उनखे बि असीं भलीकार चवंदासीं आरफा नियाज़ असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम भलीकार चऊं था ऐं तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि खैर मुबारक खैर मुबारक सो हाणे जो मेरा फर्ज था वो आपने निभा लिया हाणे मुंहिंजो जेको फ़र्ज़ु आहे उनजी तरफ़ हलूं था असां वटि तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट मौजूदु आहिनि जेके तव्हांखे हींअर जेका रमज़ान ट्रांसमिशन थिए पई उन ते ऑन एयर नज़र ईंदियूं हुयूं धरती ते बि कमु करे चुकियूं आहिनि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में अव्हांखे नज़र अचनि थियूं ऐं उन खां अलावा सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे उहे हम्बल आहिनि इलाही जॾहिं बि उन्हनि सां गुफ़्तगू थींदी आहे
ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं उन्हनि जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो तमामु ख़ूबसूरत हूंदो आहे। त आउं बाग़ पीरज़ादो साहिब जी ॻाल्हि करे रही आहियां, साहिबा जी ॻाल्हि करे रही आहियां, तव्हांखे भली कार चवां थी प्रोग्राम में, कीअं आहियो, ठीकु आहियो? ईद मुबारक तव्हांखे। खैर मुबारक तव्हां सभिनी खे। एज़ ऑलवेज तव्हां इलाही क्यूट लॻो पिया, वरी शुरू थी वेंदा आहे लेकिन आउं तारीफ़ ज़रूरु कंदसि। थैंक यू सो मच ख़ुरबतान खे बि ईद मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक, खैर जेके बि मुबारक सां गॾु मौजूद आहिनि ईद मुबारक। ईद जो ॾियारो आहे ऐं प्यारनि सां पंहिंजनि माइटनि सां, माइट चवंदसि मां, घर जा भाती चवंदसि, बिल्कुलु सभिनी सां ईद जो ॾींहुं गुज़ारण में मज़ो ईंदो। हिते तव्हां हिकिड़ो ॿियो जुमिलो बि चई सघो था, पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजनि घर वारनि सां, अच्छा घर वारे त जेको आहे बाग़ साहिबा जा जेके घर वारा आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां त अमर पीरज़ादो साहिबु मौजूदु आहिनि, भलीकार चऊं था, पाण तमामु ज़बरदस्त जेके आहिनि उहे शाइर बि आहिनि ऐं इन्हनि जी शाइरी मूं पाण साइड बि कई आहे ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ जेके बि सिचुएशन्स थींदियूं आहिनि, जेके सिचुएशनल पोइट हूंदा आहिनि, उन्हनि हिसाब सां उन्हनि जेके आहे उहो पोइट्री बि कई आहे। मूंखे भलीकार चऊं था प्रोग्राम में हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में तव्हांजे अचण जा जेके थोराई था। सची ॻाल्हि आहे त अमर पीरज़ादो असांजे नई टही जे बहितरीन शाइरनि मंझां, हुनजो ग़ज़ल जो रंग जेको आहे ॾाढो वणंदड़ आहे, बिल्कुलु मुनफ़रद आहे, बिल्कुलु। ऐं अमर जी आहे ईअं सम्झो त कुशादा दिली आहे, बिल्कुलु, जंहिं पंहिंजी जीवन साथी अदी बाख खे इन फील्ड में अॻिते वञण जे लाइ उनखे इनकरेज कयो आहे। हूअं ही ॿई हिन लाइ इहो चवंदो आहियां त ॿिनि हंजनि जी जोड़ी सजीलो। अच्छा सर, आउं हिन में इहा ॻाल्हि बि एड कंदसि त सिर्फ़ु न खणी परमिशन पर एप्रिसिएशन बि, मतिलबु उन्हनि सां गॾु गॾु कदम सां कदम हलाइण वारा माण्हू जेके आहिनि इलाही घटि मिलंदा आहिनि, तव्हां इलाही ख़ुशनसीब आहियो। बाख जेका आहे वॾी भागवंद आहे, इनखे ॿ विरसा आहिनि, हिकिड़े पासे हुनजो जीवन साथी अमर पीरज़ादो जेको शाइर आहे, राइटर आहे, हिन जो जेको फादर इन लॉ उहो सिंध जो तमामु वॾो मुहक़िक़ ऐं शाइर ऐं सहाफ़ी साईं अनवर पीरज़ादो, हिन जो बाबा उहो सिंधी माना नसीर नज़्म खां वठी वेंदे जेके बि अदब जा वॾा नाला रहिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मुंहिंजे लाइ त वरी ख़ुशी जी ॻाल्हि अमर भाई इन करे ख़ुशी जी ॻाल्हि जो आउं तव्हांखे हमेशह फेसबुक ते ॾिसंदोसि ऐं अॼु मूं तव्हांखे ज़िंदा ॾिठो आहे, रियली लाइव ॾिठो आहे न फेसबुक ते। अमर भाई खे हमेशह आउं फेसबुक ते ॾिसंदो, अल्लाह पनाह ॾे, ईअं त न चओ। फेसबुक ते असीं फॉलोवर हुआसीं साईं, हुआसीं कोन हुआसीं। अच्छा तव्हांजी फर्स्ट मुलाकात अॼु पहिरियों दफ़ो, अॼु माना तव्हांजी सही माना में ईद थी आहे। तव्हां ॾिसो, तव्हां अॼु माना तव्हांजी ईद जे ॾींहुं बि जेका औरत जी जेका थिंकिंग हूंदी आहे न उहा उते ई पई हले। अच्छा इहो छो, ईअं छो, अच्छा पिरे यानी इहो वॻो अलाए किथां वरितई, मूं आऊं पिंक पाया ईअं ईद जे ॾींहुं। सर असीं तव्हांखे भलीकार था चऊं ऐं ईद जूं तव्हांखे खोड़ सारियूं वधायूं हुजनि ऐं रियली जेतिरी तव्हांजी बख्शण साहिबु तारीफ़ कई, मूं वटि अहिड़ी शाइराना गुफ़्तगू वारी तारीफ़ कोन्हे का, पर आउं तव्हांजो फैन आहियां। मुंहिंजे लाइ आउं इहे ई अखर चई सघां थो तव्हांजे लाइ, आउं तव्हांजो रियली फैन आहियां। इहो एज़ाज़ आहे ऐं मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी थिए त तव्हां ॿई ॾाढा टैलेंटेड होस्ट आहियो ऐं सिंध जे नौजवाननि में हिकु सरमायो आहियो सिंध लाइ, ऐं हीअ जेको सॼो मंझि वेठो आहे हिन में ॾाढी पंहिंजाइप ऐं ॾाढी सुठो महसूसु थो थिए, जो बख़्शण वेठो आहे डॉक्टर शेर मेहराणी साहिबु, असांजो दोस्त मोहसिन रहियो आहे, मुंहिंजी जीवन साथी राजा, हे सभु हे सॼो मंझि जेको आहे सो वाक़ई ईद जो समा महसूस थे। बिल्कुल बिल्कुल अवां सही था चो, असल गाल तहां चो जीवन साथी गड वेठल है न। बहरहाल असां जेके है वो लेजेंड की तरफ वणू था, छो जो चंदा है न लेजेंड जो जेको है तारुफ वो आहिस्ता आहिस्ता कबो और आहिस्ता आहिस्ता उन्हनि जी तरफ ना वञबो है। डॉक्टर शेर मेहराणवी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि, पाण तमामु बहितरीन इंसान आहिनि। पहिरीं त इंसाननि में ॻाल्हि कयां तमामु बहितरीन इंसान आहिनि, उनखां अलावा पाण प्रोफेसर आहिनि ऐं उनखां अलावा शाह साईं जा शनास आहिनि। इन्हनि जे जेके बि किताब लिखियल आहिनि मूं उहे पढ़िया आहिनि ऐं सच ॿुधायां तव्हांखे, मतिलबु मूं शाह साईं जे बारे में ॼाणणु शुरू कयो न हिननि जा किताब पढ़ी करे। तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था सर, वॾी महिरबानी। तव्हां शेर खे बि मेहराणवी चई वियो, असल में शेर डॉक्टर मेहराणी आहे ऐं आऊं मेहराणवी आहियां। जी जी ठीक। अच्छा मेहरान भी आऊं करे आया जो गड वेठल है ना कॉम्बिनेशन में थी गयो कॉम्बिनेशन वरी कलर वडे ता सवेरे चई वेठा तो वडे जो फर्ज आ थोड़ी तसही जरूरी है। ना बिल्कुल सही सब बता छो तसही इन करीब जरूरी है त ही प्रोग्राम रुगो हियर न पियो दिसजे ईद जे मौके ते,
पर इहो सोशल मीडिया ते अपलोड Upload भी थींदो आहे, हर किथे ॾिठो लखे वेंदो। माण्हुनि ताईं वञे थो न। बिल्कुल में कोई शक ठीकु आहे न, त जी, उन जी, में जी। या तसही ज़रूरी आहे। बाक़ी असल में तव्हां बि गॾु वेठो हाँ, हाँ, आहियो साम्हूं साम्हूं हुनजे करे न ख़ैर आहे आमिर केॾी महिल थी वेंदो। आऊं हाणे आऊं जीअं रखियो हर ईद जे ॾींहुं अञा तव्हां सम्झो आउं चुप करे वेठो आहियां, तव्हां ॿुधायो जेकॾहिं मां ॻाल्हाइण शुरू कयो अञा त हिकिड़ो असल नओं में सवाल सभु मुंहिंजे होस्ट mind में- वेठल आहिनि सभिनी न न, इहे अञा थींदो आउं जॾहिं तव्हांजा महिमान बि असल में जेके होस्ट हुजनि उहे हूंदा आहिनि न, त पोइ जेके होस्ट हूंदा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु। ॻाल्हाइण जो मौक़ो न न मिलंदो असां आहे। वरी बि हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड कंदो हलां, जीअं बख़्शण मुंहिंजे बारे में ॻाल्हायो, डॉक्टर शेर मेहराणी जेको आहे, सिंध में तव्हांखे भिटाईअ जा हाफ़िज़ घणा मिलंदा जिन खे भिटाई यादि आहे, बिल्कुलु सर। पर भिटाईअ जी सही इंटरप्रिटेशन, हुनजो मैसेज छा आहे, हुनजे बेतनि खे एक्सप्लेन कीअं कजे, उन हवाले सां हाणे असां वटि ॾाढा घटि माण्हू वञी बचा आहिनि। जामी चांडियो आहे, फहमीदा हुसैन आहे, उन में डॉक्टर शेर मेहराणीअ जो नालो ॾाढो नुमाया आहे। ऐं न सिर्फ़ु शाह जे हवाले सां, पर जेको जदीद सिंधी अदब लिखियो थो वञे, ख़ुदि असां ते बि हिननि रिसर्च आर्टिकल्स लिखिया आहिनि, जेका असां सम्झूं था त वॾो एज़ाज़ आहे, छो त क्लासिक शाइरनि खे त हर को लिखंदो आहे, पर पंहिंजे कंटेम्परेरी अदब ते एॾो फराख दिलीअ सां घटि माण्हू लिखी सघंदा ताज़ो सचल अवार्ड मिलियो अथसि, हुनजी मुबारक। अच्छा भाउ, तव्हां सॼो रमज़ान ट्रांसमिशन्स कयूं, हा, ऐं माशाल्लाह सां तव्हांजे घर में केॾो तव्हांजो नफ़ीस ऐं हिकिड़ो कूल माइंडेड तव्हांजो हस्बैंड आहे, जेको असां उनजी ॻाल्हियुनि मां त हूअं ई सॼी अंदाज़ो थी वेंदो। हा, त कीअं पोइ रमज़ान ट्रांसमिशन पोइ घर में कीअं गुफ़्तगू थींदी तव्हांजी सॼी रमज़ान? तव्हां इस्लामी डिस्कशन कंदा हूंदा ऐं साईं शाइर ॿुधाईंदो हूंदो तव्हांखे त हींअर इफ़्तार जो वक़्तु थी वियो आहे त हाणे खायूं था इफ़्तार, हुतां वरी को शेर ईंदो हूंदो मथां त पखी परवाज़ थी विया हवेलियुनि में न हुल असांजे घर में के पखी परवाज़ कोन थींदा आहिनि। असां जेको नो डाउट शाइर आहे, अमर शाइरी जे हवाले सां करे थो पियो। मां जीअं हाणे पेंटर आहियां त इट डज़ंट मीन त मां हर वक़्तु पेंट कंदी हूंदसि। असल में छा आहे, शाइर जेको आहे न, फाइन आर्ट्स जे सां लाॻापियल घणा माण्हू आहिनि। फाइन आर्ट सिर्फ़ु पेंटिंग करणु न हूंदो आहे, सिर्फ़ु स्कल्पचर्स ठाहिणु न हूंदो आहे। शाइरी बि फाइन आर्ट जी फ़नून लतीफ़ा जी हिकिड़ी क़िस्म आहे जेका शाइरी आहे। त शाइर बि आर्टिस्ट हूंदा आहिनि, तमामु हसास हूंदा आहिनि। असांजो मुंहिंजो जेको रमज़ान ट्रांसमिशन जे हवाले सां तव्हां सवाल कयो, ॾाढो सुठो मुंहिंजो इहो प्रोजेक्ट रहियो ऐं मां सम्झंदसि त हिकिड़ो टास्क हुयो मुंहिंजी लाइफ में। पोइ मां जॾहिं जेके बि प्रोग्राम्स होस्ट उन्हनि सभिनी खां डिफरेंट टास्क, उन्हनि खां डिफरेंट आहे, छो त रमज़ान ट्रांसमिशन मां फर्स्ट टाइम होस्ट कई हुई। पर मूंखे जेका मोहबत प्यार पंहिंजाइप मिली आहे, जंहिं इदारे में मां कमु कयां पई, जंहिं चैनल तां मां उहो ट्रांसमिशन वञे पियो, बाक़ाइदा ॾाढो वॉर्म वेलकम उन्हनि इन शइ खे कयो ऐं मूंखे फ्री स्पेस ॾिननि। वरी वरी ॾिसंदड़नि जेके मुंहिंजा ऑडियंस हुया, उन्हनि बि ॾाढी सुठी मूंखे मोट मिली। ऐं तव्हां जहिड़ा जेके को आर्टिस्ट आहिनि ऐं पंहिंजे घर भातीअ जहिड़ो जेको असांजो जीवन साथी मूंखे आहे, अलाह जो शुक्र आहे, अहिड़ा जेके माण्हू जॾहिं तव्हांखे इनकरेज कंदा आहिनि न, त तव्हां अञा वधीक ग्रूम कंदा आहियो। हिकिड़ी जेका पंखड़ी आहे न गुलाब जी, उहो ॿिज थो अचे, उहो पौधो उन मां जॾहिं फुटे थो त उनखे सुठे तरीक़े सां जॾहिं उनजी केयर कजे थी, पाणी विझे थो, उनखे सनलाइट मिले थी, सिज जा किरण था उन ताईं पहुचनि, त पोइ ई उहो टिड़ी करे गुलाब जी सूरत में ईंदो आहे ऐं ख़ुशबू उन मां महकजंदी आहे, जंहिंसां ओसे पासे वारो माहौल बि ख़ुशबूदार थी वेंदो आहे, महकणु लॻंदो आहे। त जॾहिं तव्हां उहा उनखे फ्री स्पेस न ॾींदव कंहिं बि आर्टिस्ट खे, उहो ग्रो न करे सघंदो ऐं पंहिंजी ख़ुशबूअ सां पंहिंजी सोसाइटीअ खे महकाए न सघंदो। इहा ॾाढी सुठी आहे ॻाल्हि जेका मां सम्झंदसि ऐं आई एम लकी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे बख़्शण साहिबु, त मां वाक़ई में लकी आहियां ऐं सिर्फ़ु न सिर्फ़ु घर ऐं फैमिली जी सपोर्ट मूंखे मिली आहे, पर मतिलबु लकीली मां जिते बि कमु कयो आहे, धरती मुंहिंजो मां सम्झंदसि त पहिरियों क़दम धरती टीवी हुई, त हितां बि मूंखे ॾाढी सपोर्ट, ॾाढो जेको आहे इनकरेजमेंट मिली। त ऐं हींअर बि मां जाते वई आहियां, जाते बि मुंहिंजो कमु थियो आहे, जीअं बि जंहिं सूरत में बि मां कमु कयो आहे एज़ एन होस्ट, एज़ एन आर्टिस्ट, त मूंखे ॾाढी जेका आहे पंहिंजाइप मिली आहे। हाणे डॉक्टर बि थोरो ॻाल्हाए वठे, ईद मुबारक त चवे साईं। हाणे 15 जूं 15 कैमरास तव्हांजी तरफ़ आहिनि, हाणे तव्हांजी तरफ़। हाणे तव्हां ॿुधायो त ईद कीअं गुज़री पई तव्हांजी ऐं कीअं गुज़ारींदा आहियो? ईद ॾाढी भली पई गुज़रे ऐं लतीफ़ साईं जो बैत आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। सॼी दुनिया जहान जा जेके मोहबत करण वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे गॾु करे हिकिड़ो ॻोठ ॿधिजे, तंहिं जे वेड़े पाण ईंदो बादशाह, त उते पाण ई बादशाह हली ईंदो। हाणे हिते तव्हां हिकिड़ी ईअं सम्झो हिकु मंच सजायो आहे, जेका स्टेज सजाई आहे, सभई मोहबत करण वारा, प्यार करण वारा माण्हू गॾाया अथव ऐं
को बि जेको बि ॾिसंदो हूंदो यकीनन उहो महसूस थी रहियो हूंदो। सो साईं तव्हां सभिनी खे ईद मुबारक थैंक यू वेरी मच। ईद कीअं गुज़रंदी आहे तव्हांजी? ईद ख़ामोशी में या दोस्तनि सां गॾु कीअं गुज़रंदी आहे ईद? सफ़ा ख़ामोशी ॻाल्हाईंदा ई न आहिनि। ईद ॾींहुं न न सफ़ा न ईद हक़ीक़त ॻाल्हाइनि पिया। हक़ीक़त में ईद बचपन में जेका बालकपणे वारी हुई न, उहे उनजो पंहिंजो मज़ो हो। ख़र्ची वठण खां वठी, नवां कपिड़ा पाइण खां वठी, नमाज़ पढ़ण ताईं, ऐं उहे जॾहिं यादि करियूं था त उहे ख़ुशियूं, उहा जेको नंढपण वारियूं ख़ुशियूं, उहे हाणे सची ॻाल्हि आहे त कोन्हे का। एतिरो आहे जो इन मौक़े ते पंहिंजनि मिटनि माइटनि सभिनी सां गॾिजी वञूं था। ज़ाहिर आहे परे परे खां जेके परदेस में बि आहिनि उहे बि ईद जे मौक़े ते अची था वञनि। उन्हनि भेनरुनि भाउरनि सां, चाचनि मामनि सां, उन्हनि सां माण्हू मेल मुलाक़ात करे थो। ऐं पंहिंजनि पुराणनि, मुंहिंजा त जेके हाई स्कूल जे ज़माने जा दोस्त आहिनि उन्हनि सां वञी मिलंदो आहियां। अॻे पाण हिकिड़ो टाइम हूंदो त ईद वञी भाकुर पाए मिलंदी, अदा ईद मुबारक। पोइ थोरा अञा मॉडर्नाइज़ थियासीं, डिजिटलाइज़ थी वियासीं, व्हाट्सएप ते ईद जी मुबारक, अदा आउं अची नथो सघां, मुंहिंजी तरफ़ां तोखे ईद जी मुबारकूं। हाणे उन मां बि निकितासीं, हाणे डायरेक्ट असीं फेसबुक ते या मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जी जेके साइट्स आहिनि उते लिखी छॾींदा आहियूं त सॼनि दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ ईद मुबारक। हाणे वधीक मूंखे फ़ोन न कयो, हाणे आउं सुम्हां थो। ईअं हूंदो आहे मोस्टली। तव्हां बिल्कुलु सही ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि सही बि हूंदी आहे त ॾिसो जंहिं वटि असां नथा वञी सघूं उन सां असां डिजिटली त कनेक्टेड हूंदा आहियूं न, वीडियो कॉल जे ज़रिए या असां कॉल करे छॾी उहो असां कनेक्टेड हूंदा आहियूं। ईद जो मक़सदु आहे तव्हां हिक ॿिए सां कनेक्टेड रहो, त जीअं असां हिते कनेक्टेड रहियूं ईअं ई जेको आहे न तव्हां बि पंहिंजो कनेक्शन जेको आहे न उहो मज़बूत रखो पंहिंजनि सां, पंहिंजनि प्यारनि सां। अॼु ईद जो समय जेकॾहिं तव्हां सां केरु कावड़ियल आहे, रुठल आहे, उनखे अॼु जेको आहे न तव्हांखे मञाइणो आहे ऐं उनखे पंहिंजे अङण ते ज़रूरु घुराइणो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं आमिर शाह सची ॻाल्हि आहे त ॻोठ में ऐं वधि में वधि पंहिंजे हारी नारी जा जेके नंढड़ा ॿार आहिनि न उन्हनि सभिनी खे गॾु करे उन्हनि सां बि ईद सेलिब्रेट कंदो आहे। कंहिं शाइर चयो न त अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर लें किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। या बताई बात सर उनके सिर्फ गॾु कंदा आहियो, ख़र्ची बि ॾींदा आहियो? हाँ सब हिकु ॻाल्हि मां चवणु थो चाहियां त जेका ईद आहे, जीअं बख़्शण चयो ॻोठ अॻे ईदूं कंदा हुआसीं, असांखे उन्हनि माण्हुनि खे विसारणु न घुरिजे जेके ईद जूं ख़ुशियूं चाहींदे मल्हाए नथा सघनि, ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि। ॿोॾ जो जेका पोएं साल आई उनजा असर अञा ताईं आफ्टर शॉक्स हलनि था। त मां हिकिड़ी वाई लिखी, उन में मां सिटरूं लिखियूं त कपिड़ा नवां नाहिनि मिलिया, आ दर्द जी ख़र्ची मिली, माण्हू चवनि था ईद। कपिड़ा नवां नाहिनि मिलिया, दर्द जी ख़र्ची मिली, माण्हू चवनि था ईद। जीवन सॼो खारो थियो, रमज़ान जी आई मिठी, माण्हू चवनि था ईद। सो असांखे उहे माण्हू न विसारणु घुरिजनि ऐं पंहिंजे ओसे पासे में जेके नीडी माण्हू आहिनि जेतिरो थी सघे उन्हनि खे उन जूं ख़ुशियूं वधायूं, उन्हनि जी मदद कयूं। तो भाई फाइनली ईद जी स्पेशल असांजी धरती टीवी जी ट्रांसमिशन में मौक़ो मिली वियो आहे, टाइम मिली वियो आहे कुर्तलैन खे। फाइनली एक्चुअली क्या है कि हम एक्चुअली होस्ट खुद बहुत सालों के बाद एक दूसरे से मिले थे, तो हमने कहा ट्रांसमिशन भी है, मौका भी है, दस्तूर भी है, चलो आज हम एक दूसरे से। मैं ये सोच रही थी हम बेचारे मासूम होस्ट में फंस गए। कुर्तलैन फंस गई होस्ट में। मला आकाश अंसारी चयो त दिल त पंहिंजी दिलरुबा हुई मगर वेशी टोलन जे वर चढ़ी गई। ये इनकी दिल की ख्वाहिश। जी बोले। यकीन करें मैं खुद अपने बचपन में चली गई, क्योंकि इस वक्त जब हम ईद मनाते हैं तो बड़ा जो है ना एक फिक्र ज़माना होता है हमारे साथ कि हमने किस तरह से घर की तैयारियां करनी है, घर को सजाना है और खाने बनाने हैं, अपने आप को सजाना है। मेहमानों की, हाँ अपने आप को सजाना है, डेफिनेटली वो तो सबसे पहले होता है, मेहमानों की खातिर तवाज़ा करनी है। लेकिन जो ये एक बेफिक्री का दौर है ना हमारा बचपन का, मगर मुझको लौटा तो बचपन की यादें। तहां जी ईद कीअं पई गुज़रे ऐं छा तयारी कई अब ईद जी? तमामु ज़बरदस्त ईद पे गुज़रे। हूअं त सभु को घर में ईद मल्हाईंदो आहे, पर अॼु तव्हां सां गॾु ईअं सम्झो त असांखे सिर्फ़ु मज़ो न पियो अचे ईद जे घर, पर ॻाल्हियूं सिखण जे लाइ मिली वियूं आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं तमामु बहितरीनु। तव्हां सभु अच्छा, तव्हांखे जेॾी महिल कॉल आई हुई धरती टीवी तां
त मूंखे माना प्रोग्राम जी तव्हांखे दावत मिली आहे त तव्हां छा सोचियो यार ॿारनि सां करियां हिननि सां कयां छा हुई कैफ़ियत उन टाइम ते उहो इहो ई सोचे करे त ही बि घर जा भाती आहिनि, बिल्कुलु उहो बि घर बिल्कुलु जा बस इहो ई भाती ॿुधण में चाहियो असां तव्हांखां इहा मोहबत इहो ई सोचे करे असांजो कुझु टाइम हिते कुझु टाइम हुते बिल्कुलु वरी बिल्कुलु। त हाणे ईद जो ॾींहुं बि आहे ऐं ईद जी मुनासिबत सां हिकिड़ो तव्हां असांजी गुफ़्तगू त ॿुधी वरिती हूंदी, सो असीं चाहींदासीं त अञा बि हिन असांजी महफ़िल खे 4 चंड हणो। तव्हां गानो ॻाईंदो त हिते सुकून ईंदो ज़िंदगी में। थोड़ी देर केरु ख़ामोश हूंदो। असांखे अहसास थींदो त अॼु ईद आहे अॼु ख़ामोशी खपे थी। सो ईद जी ट्रांसमिशन हींअर असांजी तव्हां धरती टीवी ते ॾिसो पिया, असां सां गॾु ख़ूबसूरत स्टार्स आहिनि जंहिंसां असांजी ज़बरदस्त गुफ़्तगू हले पई ईद जे हवाले सां। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, पर ब्रेक ते वञण खां पहिरीं कुझु महिमान जेके असांखे वरी रीजॉइन कंदा ऐं जेके हींअर असांखां मोकिलाए वेंदा हिन जी असांजी ट्रांसमिशन में अॼु जेका ईद जी आहे हुन में बाक। थैंक यू वेरी मच बाक, वॾी महिरबानी। तव्हां यादि रखियो ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे ॾिसंदड़नि खे ईद मुबारक। न न वॾी महिरबानी। ऐं ॿियो सर तव्हांजी बि वॾी महिरबानी सर, शेर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु असांजी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में असां सां गॾु आहे। कुर्सलैन आपका भी बहुत बहुत शुक्रिया। उम्मीद ये करते हैं कि ईद की इस स्पेशल ट्रांसमिशन में आज आपने बहुत सारे सिंधी वर्ड्स सीख लिए होंगे और नेक्स्ट टाइम भी आइएगा। वॾी महिरबानी। तो तव्हां बि अॼु असांजी हिन ट्रांसमिशन में असां सां गॾु आहे, तो तव्हां असां सां गॾु ई हुजो राजा, जो तव्हां ज़बरदस्त सिंगर बि आहे राजा। बिल्कुलु हिन में को शक न आहे। ब्रेक खां पोइ वरी असांजी ट्रांसमिशन जारी आहे, अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। केॾांहुं न वञिजो। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हां हींअर धरती टीवी ते ॾिसो पिया ऐं ख़ूबसूरत महिमान असांखे जॉइन बि कनि पिया, वरी वञनि बि पिया। बिल्कुलु बिल्कुलु महिमाननि जो सिलसिलो अचण जो ऐं वञण जो जारी ऐं सारी आहे ऐं असांजी ट्रांसमिशन बि जारी ऐं सारी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे दादा हींअर जेके बि घर में मौजूदु पाण खे ॾिसी रहिया हूंदा न मुख़्तलिफ़ कमनि में मसरूफ़ हूंदा, पर तंहिं हूंदे बि टीवी खुलियल हूंदी, आवाज़ ॿुधंदा हूंदा, ॾिसनि न ॾिसनि। असां वारो जेको पहिरियों सेगमेंट हो न उहो त असांजो हीअं ॾिसंदो, अगरि कोई मिठाई खाईंदो हूंदो न त उहो हीअं ॾिसंदो हूंदो, माना ईअं मिठाई हथ में हूंदसि त चवंदो हाणे अलाए छा थो थिए। वरी केरु ईअं को ईअं कस्टर्ड कढंदो हूंदो त सभु उते ईअं स्टिल थी विया, पॉज थी विया हूंदा। इहो सही था चओ, बिल्कुलु। ईअं घर में गुफ्तगू जे दौरान बि ईअं थींदो आहे। अगरि तव्हां हिकिड़ी फैमिली में वेठा हुजो, सभु भाइर भेण गॾिजी अगरि तव्हांखे कचेरी में वेठा हुजो, इहे मौक़ा स्पेशली ईद ते ई मिलंदा आहिनि। ऐं हिन माना ही जेका ईद आहे उन ईद ते त हुअं ई माण्हू जेके आहिनि सभु गॾु थींदा आहिनि, घरनि में हिक ॿिए जे मिलण वेंदा आहिनि। ऐं उहे माण्हू जेके पंहिंजनि प्यारनि सां मिलण न आहिनि विया, उन्हनि खे असां गुज़ारिश कयूं था त पंहिंजे प्यारनि सां मिलण वञो, छो जो ही जेका ईद आहिनि उहा प्यारनि सां गॾु ई आहे। असां ॾिसो पंहिंजनि प्यारनि सां मौजूदु आहियूं, मिली आया आहियूं, वरी उॾां बि वेंदासीं, हींअर बि उते मौजूदु आहिनि, त पंहिंजे प्यारनि ॾांहुं वञो। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि एड कंदसि, पर पहिरीं महिमाननि ॾांहुं। बिल्कुलु बिल्कुलु, हा बिल्कुलु, महिमाननि असांखे जॉइन कयो आहे ऐं तमामु हिकिड़ो टैलेंटेड मॉडल बि चई सघिजे थो, उनखे एक्टर बि चई सघिजे थो, मुख़्तलिफ़ ड्रामनि में हुन ज़बरदस्त कमु कयो आहे। ऐं लुक वाइज़ बि केॾी केॾी महिल मूंखे ईअं सलमान खान जो लुक पियो ॾींदो आहे, त केॾी केॾी महिल ईअं कोन ईअं हूंदा आहिनि स्टाइलिश ऐं होस्टिंग बि कनि था। बिल्कुलु बिल्कुलु। इरफान शेख असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम इरफान। भलीकार चऊं था तव्हांखे। ईद मुबारक तव्हांखे। वरी महिरबानी भई, तव्हांखे बि ईद जो लख लख वाधायूं हुजनि। ऐं उन्हनि सभिनी खे ॾिसंदड़ जेके असांजा ॾे थोरे परॾे जिथे बि असांजा सिंधी रहनि था, जिथे जिथे असांजी मिठी ॿोली ॻाल्हाए वञे थी, ॿुधी वञे थी, उन सभिनी खे ईद जो लख लख ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा आउं तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त शामिर लाशारी साहब मौजूदु आहिनि, सोशो पॉलिटिकल पर्सनैलिटी आहिनि, अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं वॾी महिरबानी अव्हां टाइम कढी हिते आया आहियो असां वटि। ईद मुबारक हुजे साईं तव्हांखे बि, ऐं भलीकार चऊं था तव्हांखे बि असांजी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में। ऐं ॿियो हेॾां जेके असांजा ॿ ईअं चइजे त असांजा इंजीनियर दोस्त वेठा आहिनि, जेके वॾो जाखोड़ कंदा आहिनि अॼुकल्ह जे दौर में। जीअं हिकिड़ी डॉक्टर्स जी एसोसिएशन ठहियल हूंदी आहे, वकीलनि जूं एसोसिएशन्स ठहियल हूंदियूं आहिनि, आर्टिस्टनि जूं ठहियल हूंदियूं आहिनि, सिंगर्स जूं ठहियल हूंदियूं आहिनि, सहाफ़ियुनि जूं ठहियल हूंदियूं आहिनि, सभिनी जूं ठहियल हूंदियूं आहिनि। इंजीनियर्स जी बि हिकिड़ी एसोसिएशन ठहियल आहे मैफ जे हवाले सां, ऐं उहे बि असांजा ॿ नौजवान दोस्त आहिनि, इंजीनियर आहिनि असां सां गॾु। फराज़ असां सां गॾु आहिनि ऐं तव्हांखे बि ईद मुबारक हुजे।
धरती टीवी जी न तव्हांखे तव्हांजी धरती टीवी खे या उन खां बाद जेके ॾिसंदड़ सिंध वासिन आहिनि असां मेहरान इंजीनियर्स फोरम जे तरफ़ खां सभिनी खे दिली ईद मुबारक। कहिड़े ई शहर में अगरि भेण रहे थी त पोइ ईअं भेण जो फर्ज़ु आहे त भले पाण अची वञे घर अची वञे अॼुकल्ह ॾिसो तॾहिं तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई पर अॼुकल्ह तव्हां ॾिसो त घरनि में घणो करे हावी जेके आहिनि असां नंढा हूंदा हुआसीं त असां बाबा असांजो हावी हूंदो अम्मा जे मथां पर अॼुकल्ह असां जेको ॾिसूं पिया अॼुकल्ह जेको बि दौरु हले पियो त मायूं जेके आहिनि उहे हावी आहिनि मुड़ुसनि जे मथां पूरे घर जे मथां जेको हू चवनि उथ त उथ वेह त वेह सुम्ह त सुम्ह न त इहो त भेणुनि जो बि फर्ज़ु आहे त पंहिंजे मुड़ुस खे वठी वरी भाउ जे घर हली अचनि। माज़रत सां की ॻाल्हि चवंदसि त इहो नाज़रीन अवां सभु ॾिसी रहिया हूंदा त मर्दनि वारी सोसाइटी आहे या न सिर्फ़ु आऊं मौजूदु आहियां ऐं मैडम मौजूदु आहे ॿिया सभु मर्द अॻियां अवांजो आहे तव्हां फ़ैसिलो करियो तव्हां ॾिसो ॾिसो पहिरें अगरि इहा ॻाल्हि कंदा न त आऊं साइड ख़बर छा वठंदो मर्दनि जी इन करे वठंदुसि। ॾिसो अमर भाई वेठो आहे बाग छा चई वई त जेसीं ताणी प्रोग्राम ख़तम न थिए तेसीं ताणी वेठो हुजे। नंढी ॻाल्हि इहा मां तव्हांखे हाणे थो ॿुधायां मज़ा लाइ ॾिसो पोएं ब्रेक में छा थियो त पोएं ब्रेक में मूंखे मुंहिंजी घरवारी जो फोन अची वियो न हाणे मां चयां मां त लो थी वियुमि हाणे हे होॾे वञे कैमरा तां होॾे जीअं वई आऊं खणी मुंहिंजो ट्रांसमिशन में आहियां मतिलबु ॾिसो मायूं जेकी आहियो तव्हां लेडीज़ आहियो इहो पाण खे तव्हां घटि न सम्झो तव्हां वॾा पावर्स आहिनि वॾा पावर्स आहिनि जेको चाहियो तव्हां वटि एतिरा ऐं ईद जे ॾींहंनि में त एॾा स्पेशल पावर्स तव्हां वटि अची वेंदा आहिनि जो नंढड़े हूंदे कोन गेम हलंदी अबू गिन वारी तव्हां वटि ईद जे ॾींहंनि में त उहे पावर्स अची वेंदा आहिनि। ॾिसो मर्द अगरि हाणे तव्हां सवेल टॉपिक अहिड़ो कयो त मुंहिंजो ईद जे ॾींहुं इहो मैसेज ज़रूरी आहे। ॾिसो मर्द वीचारो 30 ॾींहं रमज़ान में ॾींहुं राति आंधी हुजे गर्मी हुजे ॾींहुं राति साईं हाणे असीं आहियूं ॾींहुं राति ट्रांसमिशन में मेकअप करायूं रोज़े में हेॾां डोड़ूं होॾां डोड़ूं ही ॻाल्हायूं 3 कलाक 4 कलाक पोइ आख़िर जॾहिं घर पुॼूं त पोइ वरी हिकिड़ी लिस्ट पई हूंदी आहे न खामखाई बि या डाइनिंग टेबल ते या गाॾी जे फ्रंट ते त भई ॿारनि जी ईद जी शॉपिंग उन खां पोइ वरी मुंहिंजी ईद जी शॉपिंग इन में को बि शक न आहे इन में आऊं बिल्कुलु फेवर कंदसि अम्मा खे बि वॻो अचणो आहे अम्मा जे लाइ ज़रूर वठणो आहे अम्मा खे पोइ दफ़े बि तो न ॾिनो हुयो सही ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां चवां इहो मैसेज बि आहे त असां अक्सर माना इहो ॻाल्हाईंदा आहियूं केरु डोमिनेंट आहे केरु न आहे पर हाणे समाज बराबरीअ जो आहे असांजो मैसेज इक्वलिटीअ जो हुजणु घुरिजे असांजो मैसेज ह्यूमैनिटीअ जो हुजणु घुरिजे। सर कीअं पई हले मैफ ऐं छा एक्टिविटीज़ आहिनि अॼुकल्ह मैफ जूं? आमिर मेहरान इंजीनियर्स फोरम ॾाढो हिकिड़ो बहितरीनु क़दम खणी रहियो आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके इंजीनियर्स आहिनि। तव्हां ॾिसो था त वकील दोस्तनि जे लाइ बि हर उहो वकील माण्हू करे थो पियो डॉक्टर्स जे लाइ हू जॾहिं यूनिवर्सिटी मां निकिरे नथो ठीकु आहे उन खां बाद हाउस जॉब में हुननि खे अज़ ख़ुदि 40 खां 50,000 ऑटोमेटिकली मिलियो वञे ठीकु आहे। अवां इंजीनियर आहियो मां इंजीनियर आहियां पहिरें इंजीनियर आहे ठीकु आहे। असां सभु इंजीनियर असां जॾहिं निकिता आहियूं हितां डिग्री करे कंहिं गवर्नमेंट असांखे का पैसा ॾिना कुझु बि न इंडस्ट्री में असांखे कुझु बि नथो मिले ज़ीरो खां वठी करे हिते त बिल्कुलु बि हू न स्कोप न आहे कुझु बि न आहे। इवन एंड दो जेकी पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल आहे उहा असांजी काउंसिल एतिरी बजट अचे थी पई गवर्नमेंट सॼो सिस्टम करे थी पई लेकिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि जे तहत एतिरा इंजीनियर्स बेरोज़गार आहिनि ऐं स्पेशली ही पाण मुसलमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह त पंहिंजा ही जेके इवेंट्स ईंदा आहिनि न ईद थी या बकरा ईद थी या ॿिया जेके असांजा इवेंट्स हूंदा आहिनि उन में ॾिसूं था मुंहिंजा इलाही खोड़ सारा पंहिंजा पर्सनली दोस्त आहिनि इंजीनियर्स आहिनि उहे ईद जे ॾींहंनि में स्पेशली एॾा परेशान हूंदा आहिनि न एॾा परेशान हूंदा आहिनि छो हिकिड़ो त हू 2-3 शयुनि खां बचंदा आहिनि हिकिड़ो त ताननि खां परेशान हूंदा आहिनि त इंजीनियर ई नौकिरी नथी मिलणी हा ॿियो वरी ॿारनि जे स्कूल वञनि त वरी ॿारनि जा उन्हनि जा अलॻि सवाल तुम्हारा अब्बा इंजीनियर है सारा दिन घर पर बैठा हुआ है त पोइ उन ॿार जे दिमाग़ में ॻाल्हि ईंदी त हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे इंजीनियर त वॾे थी थियणो ई कोन्हे छो इंजीनियर थियां माना बेरोज़गार थियां साईं असां वटि इहो कॉन्सेप्ट ठहियल आहे बिल्कुलु असांजे नंढड़ा हूंदा हुआसीं त असांखे इहो ई सेखारियो वेंदो आहे या त इंजीनियर डॉक्टर इंजीनियर डॉक्टर इंजीनियर ॿिया प्रोफेशंस ते ले वारो ॿार त न को डॉक्टर तो थियण चाहिए न को इंजीनियर थियण हाणे हुननि जो मुक़ाबिलो ई AI सां आहे हाणे हुन जो मुक़ाबिलो थोरी आहे त कंहिं
हिकिड़े फर्म सां या हाणे हुन जो डायरेक्ट मुक़ाबिलो AI बि जेकॾहिं ॻाल्हि करियूं उहा बि इंजीनियरिंग आहे। इंजीनियरिंग असांजी दुनिया जेका आहे उहा पूरी डिजिटलाइज़ थींदी वञे। इंजीनियर्स खे माना मोटिवेट करणु खपे, जेके बि यंगस्टर्स ॾिसनि पिया उन्हनि खे इहो मोटिवेशन हुजणु खपे त असांखे जेको आहे न IT जी फील्ड न या IT न सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, AI आहे या जेके बि इहे रिलेटेड IT मुंहिंजे करे चइजो IT मां आहे ॿिया सभु बचड़ा आहिनि, त हुननि में जेको आहे न तव्हां वञी सघो था। दौर ई उन शइ जो आहे जेकॾहिं पैसा कमाइणा आहिनि या इज़त कमाइणी आहे या हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु पियो चाहियां त अॼुकल्ह मां कॉलम लिखां पियो काविश में, त उन में मूं हिकिड़ो कॉलम लिखियो नौजवाननि जे हवाले सां ई, त उन में इहा ई ॻाल्हि मूं लिखी त सिंध खे हिन वक़्तु माहिरनि जी ज़रूरत आहे। जीअं भिटाई साहिब चयो न त महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ, त जेके एक्सपर्ट हूंदो न उहो कंहिं बि शोबे में हूंदो उनजो स्कोप आहे। हाणे ॾिसो आमिर शाह आहे, प्रेस सैयद आहे, हिननि जो स्कोप आहे छो त पंहिंजे फील्ड में एक्सपर्ट आहिनि, तव्हां पंहिंजे फील्ड में एक्सपर्ट आहियो। अरफा हाणे तव्हांजी वारी आहे, अगरि तव्हांखे कुझु ॻाल्हाइणो आहे त भले ॻाल्हायो, न त तव्हां ॻाए असांखे ॿुधायो। जी जी ॾींहं भलारे ते भागन वारे ते रुसण ईंदो आ मुंहिंजे प्यार खे वञी हो सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए मुंहिंजे पारां सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए। ओ ॾींहं भलारे ते भागन वारे ते रुसण ईंदो आ मुंहिंजे प्यार खे वञी हो सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए मुंहिंजे पारां सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए। प्यार सॾे ॾे रंज रुसामा छॾे ॾे अॼु त प्यार सॾे ॾे कंहिंजे इशारे ते ॾींहं भलारे ते रुसण ईंदो आहे मुंहिंजे प्यार खे वञी हो सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए मुंहिंजे पारां सभु चओसि मुंहिंजी ईद न विञाए। बिल्कुलु मुंहिंजे पारां सभु चओ त मुंहिंजी ईद न विञाए। कंहिंखे मैसेज ॾियणो आहे ॿुधायो, तव्हां वञी लाइव ॾेई थो छॾियां। मूंखे कंहिंखे मैसेज ॾियणु न आहे पर अहिड़ा इहो सही था चओ, अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि। इन ई गाने ते छो ज़ोर हुयो ॾाढो। न न इहो ईद जी मुनासिबत हुई, न न ईद जी मुनासिबत हुई। अच्छा इरफान असां सां गॾु आहे। इरफान छा आहे भला ऑन ऑफ था अचो स्क्रीन ते, छा आहे को माना इरफान जो हाणे माशाल्लाह सीरियल पियो हले तमामु ज़बरदस्त कंटिन्यूअसली प्रोजेक्ट्स हलन था पिया। या पोइ तव्हां सोशल मीडिया ते इलाही एक्टिव कोन आहियो ईअं चइजे? ईअं बि आहे। हा अच्छा इरफान असांखे ॿुधायो त जेके असांजी आवाम हूंदी आहे उहो इहे सम्झंदी आहे त हिकिड़े सेलिब्रिटी आहिनि, उन्हनि जी ईद जेका आहे उहा डिफरेंट हूंदी आहे, हीअ हूंदी आहे, हू हूंदी आहे। न न हू चवनि पिया त बाइक बि खटी आहे राजा जे गेम शो। अच्छा त माना डिफरेंट हूंदी आहे, त तव्हां ॿुधायो त तव्हांजी ईद कीअं हूंदी आहे? ईद नॉर्मली जी हूंदी आहे, सभिनी जी हूंदी आहे, तीअं हूंदी आहे। नमाज़ खां पोइ फैमिली खे टाइम ॾिबो आहे, कब्रिस्तान जो चक्कर लॻंदो आहे, पोइ राति जो जेको आहे फ्रेंड्स सां गॾु माण्हू जेके बचपन जा फ्रेंड्स आहिनि, स्कूल मेट आहिनि जेके उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। उते त काफ़ी माण्हू चवंदा हूंदा इरफान हिकिड़ी सेल्फी। अच्छा इहा हक़ीक़त में ईद बिल्कुलु इरफान जीअं ॿुधायो त सुबुह जो नमाज़ पढ़ंदा आहियूं, वरी पोइ कब्रिस्तान, पोइ वरी फैमिली गैदरिंग, पोइ वरी असां आर्टिस्ट जेके आहियूं पाण
तव्हां वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां एतिरो टाइम कढी वेंदा आहियो। असां सां त इहो थींदो आहे जो निमाज़ खां पोइ असीं वरी ईद जे 3 ॾींहं उथंदा आहियूं न, त अॼु हली मिलूं था हुननि सां, अॼु ई उथिया हूंदा ईद जे 3 ॾींहं। हाणे जीअं पिरे वञे पियो न आमिर, हाणे 2-3 साल थिया त हैदराबाद वञे पियो न, त असांजी ईदूं गॾु ई गुज़रंदियूं न, त असां ईद जी सॼी राति असां गॾु हूंदा हुआसीं। तव्हांजी ईद कीअं गुज़रंदी आहे? ईद जीअं गुज़रंदी आहे सभिनीनि जी, सुबुह जो ईद नमाज़ खां पोइ कब्रिस्तान खां पोइ पंहिंजा जेके बि असांजी फैमिली जॉइंट फैमिली आहे सभु गॾु थींदा आहियूं। को किथे रहंदो आहे, को किथे, पोइ ईद जे मौक़े ते सभई हिकिड़ी जॻह ते गॾु थींदा आहियूं। ज़बरदस्त। शाम जे टाइम ते कोशिशि कंदा आहियूं त ऑर्फन्स जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि सां गॾु वञी उन्हनि जे सेंटर्स ते वाह वाह इहो वॾो कमु इहो त डिफरेंट आहे, ईअं न आहे त ईद जी थींदी आहे त कंदा आहियो न, शाम जे टाइम ते माना डिफरेंट आहे न, सुठो कमु कयो था तव्हां माशाल्लाह। त उन्हनि सां गॾु उन्हनि खे 2-3 कलाक ॾींदा आहियूं त जीअं उन्हनि खे फील न थिए त उन्हनि जा सही ॻाल्हि वॾा या प्यारा न आहिनि त न इहो तमामु बहितरीनु कमु आहे इहो। ऐं हक़ीक़त में आऊं त सभिनीनि खे इहो ई चवंदुसि त पंहिंजी फैमिली खे जेतिरो टाइम था ॾियो ओतिरो ई वरी इन्हनि माण्हुनि खे टाइम ॾियो। सो ज़बरदस्त, इहो त सही तमामु बहितरीनु कमु। अच्छा, इहो घणनि सालनि खां कमु कंदा आहियो तव्हां? इहो सर 4-5 साल थी विया आहिनि। अच्छा माशाल्लाह। अच्छा, इहो आइडियो कीअं आयो? बसि ॾिस, असल में मुंहिंजे घर जे पोयां हिकिड़ो सेंटर ठहियल आहे। अच्छा, सही। त उते मां अक्सर ॾिसंदो आहियां, या शाम जे टाइम ते इफ़्तारी जे टाइम ते मां मथे छत ते वेंदो हुउसि त ॾिसंदो हुउसि त नंढा ॿार वीचारा खेॾनि था। मूं पुछा कयो हीअ छा आहे, त उन्हनि ॿुधायो त हीअ सेंटर आहे, हिते ॿार रहंदा आहिनि ऐं केॾी महिल को माण्हू गाॾियूं बीठियूं हूंदियूं, को गिफ्ट खणी ईंदा आहिनि, को मानियूं उन्हनि लाइ खणी ईंदा आहिनि। मूंखे बि इहो ख़्यालु आयो त छो न असांजे पाड़े में रहनि था, असांखे त पहिरियां जेको आहे पाड़े जो ख़्यालु आहे त इहो जज़्बो, इहो हिम्मत इहो हमेशह हुजे ऐं सभिनीनि में हुजे जेतिरा बि आहिनि। अच्छा, ब्रेक ते वञण खां पहिरीं ऐं असांजे महिमाननि जेतिरा बि असांजा हींअर फ्लोर ते गॾु आहिनि उन्हनि सभिनीनि जी पहिरीं त वॾी महिरबानी। राजा साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, सर सदाम भाउ, फराज़ भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, इरफान सर, अमर भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, सर तव्हांजी वॾी महिरबानी जो अॼु धरती टीवी जी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सभई असां सां गॾु हुआ ऐं हिकिड़े तरीक़े सां कॉन्ट्रीब्यूट कयो तव्हां असांजी हिन ख़ुशी में, असां सां गॾु हुआ। आख़िर में हिन ब्रेक ते वञण खां पहिरीं असां सां गॾु तनवीर साहब बि असां सां गॾु आहिनि, उनखे चवंदासीं त वरी ब्रेक खां पोइ वरी ईंदासीं त वरी ॿिया महिमान असांखे जॉइन कंदा। सो जी तनवीर साहब, पहिरीं त तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। कीअं आहियो, ठीकु आहियो तव्हां? बिल्कुलु सर, छा था ॿुधायो अलाह जे ॾिने मां? ईद जो गीत सभिनि लाइ। हो ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा, हो ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा, ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा, तोखे ॾिसी जानी ईद कंदासीं, तोखे ॾिसी जानी ईद कंदासीं, ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा। चंड ॾिसी माण्हू कंदा ईद पंहिंजी, हो चंड ॾिसी माण्हू कंदा ईद पंहिंजी, ईद मिले तो सां पोइ ईद मोजी, तो सां मिली जानी ईद कंदासीं, तोखे ॾिसी जानी ईद कंदासीं, ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा। में सभिन खां आई वधि प्यारो, हे सूह में सभिन खां आई वधि प्यारो, मूंखे करे पंहिंजो ॾिनो अथई सहारो,
काथे हली जानी ईद कंदासे तोखे ॾिसी जानी ईद कंदासे ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा होए मुझी हर दुआ में तू आ प्यारा शामिल है मुझी हर दुआ में तू आ प्यारा शामिल रब तो जाने जानी तो सामू जी आदिल गद जी खिली जानी ईद कंदासे गद जी खिली जानी ईद कंदासे ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा ईद जी मुबारक तोखे ॾींदुसि प्यारा तोखे ॾिसी जानी ईद कंदासे गद जी खिली जानी ईद कंदासे तोसां मिली जानी ईद कंदासे थैंक यू ईद मुबारक सभिनी खे जी दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हांजे धरती टीवी ते ॾिसो पिया ऐं गुफ्तगू जारी आहे असां वटि मुख़्तलिफ़ शोबनि सां रिलेट माण्हू अचनि पिया बिल्कुलु मतिलबु आर्टिस्ट त अचनि ई पिया सिंगर्स बि अचनि पिया एक्टर्स बि अचनि पिया असांजा सीनियर्स बि अचनि पिया लेजेंडरी आर्टिस्ट बि अचनि पिया होस्ट बि अचनि पिया किथे वरी ॾिसूं पिया त असां सां गॾु हिते सोशल वर्कर्स बि गॾु आहिनि असां सां गॾु किथे ॾिसूं पिया त कुझु अहिड़ियूं फर्म्स वारा जेके इंजीनियरिंग फर्म्स हुआ हिन खां पहिरीं असां असल में असां चाहियूं पिया त सभु रंग जेके आहिनि उहे धरती ते गॾु हुजनि ताकी सभिनी रंगनि जे बारे में तव्हां सभिनी खे ख़बर पवे त उहे ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि बिल्कुलु सो इहो ई ईद जो ॾींहुं इहो हूंदो आहे प्यार विराइण जो मोहबतनि जो ॾींहुं हूंदो आहे सो इन्हनि ई असांजे ज़बरदस्त ख़ूबसूरत ट्रांसमिशन में हींअर जिन खोड़ सारनि ॿियनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे हींअर जे पर्सनैलिटी जो आउं हींअर इंट्रोडक्शन कराइण वारो आहियां हिकिड़ो त नौजवान आहे ॿियो त हुन नोबल प्राइज़ बि हासिलु कयो आहे हिन नौजवानी वारी हिकिड़ी एज में गोल्ड मेडलिस्ट आहे कंप्यूटर रिलेटेड खोड़ सारा उन्हनि में उन्हनि टास्क जेके आहिनि अचीव कया अथसि ऐं वरी उन्हनि में गोल्ड मेडलिस्ट थियो आहे कैनेडियन नेशनलिटीज़ बायसि वरी उन सां गॾोगॾु पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में रोशन कयो अथसि ऐं तव्हां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई पे मूंखे ॾाढो शौक़ु थी वियो उन्हनि सां मुलाक़ात जो त मतिलबु अहिड़ो छा आहे छा उन्हनि कयो आहे असांजे सभिनी यंगस्टर्स खे ॿुधण जी ज़रूरत आहे त उन्हनि अहिड़ो छा कयो आहे जो एतिरा अवॉर्ड्स मिलिया आहिनि ऐं उहे बि अवॉर्ड्स इहे अवॉर्ड्स न बाक़ाइदा नाले वारा अवॉर्ड्स बिल्कुलु ऐं उन सां गॾोगॾु वरी CSS ऑफिसर बि आहिनि CSS बि ॾिनी अथनि इहा मुंहिंजे लाइ बि हिकिड़ी सरप्राइज़िंग हुई त इहो जेॾीमहिल मूं इहो पढ़ियो त ओॾीमहिल मुंहिंजा पेपर्स बि हीअं थोरा ईअं शिफ्टिंग में अची विया त अच्छा CSS ऑफिसर सो CSS बि थियल अथनि ऐं ॿियो माशाल्लाह सां हींअर जेको कमु कनि पिया QSR जे नाले सां हिकिड़ो वेलफेयर ट्रस्ट पिया ओपन कनि सो उन हवाले सां बि अॼु असांजे प्रोग्राम में ॿुधाईंदा त हिकिड़ो हंधि CSS ॿिए हंधि वरी कंप्यूटर वरी टे हंधि एतिरा गोल्ड मेडल वरी नोबल प्राइज़ वरी उन खां पोइ पंहिंजो ही वेलफेयर ट्रस्ट एतिरा सभु शयूं वन मैन आर्मी इहो तव्हांखे ख़बर आहे इहो उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ हिकिड़ो मिसाल आहे या मिसाल क़ाइमु कंदा जेके चवंदा त असां मसरूफ़ आहियूं कहिड़ा कम था कयो जंहिंमें मसरूफ़ आहियो असां सां गॾु आहिनि मोहम्मद कासिम साहब अस्सलाम वालेकुम सर वेलकम कहते हैं खुशामदीद प्रोग्राम में आपको ईद मुबारक खैर मुबारक आपको भी ईद मुबारक खैर मुबारक कैसे हैं आपको बहुत बहुत ईद मुबारक हो और अगर मैं माजरत चाहता हूँ कि अगर 2-3 अचीवमेंट्स आपकी भूल गया हूँ बताना तो बहुत शुक्रिया आप ऐड कर लीजिएगा तो कैसे मतलब माशाल्लाह से नौजवान ऊपर से फिर एक तो CSS की जिम्मेदारी फिर ये वेलफेयर ट्रस्ट फिर ये इतने सारे नोबेल प्राइज इतने सारे गोल्ड मेडल कैनेडियन पाकिस्तान मतलब
क्या क्या कर रहे हैं आप सर ये? बस 2007 में मैंने एक कंप्यूटर हैकिंग की थी, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान की वेबसाइट को हैक किया था। अच्छा। तो उस बिना पर मुझे जो है ना कनेडियन नेशनलिटी दी गई, स्कॉलरशिप से नवाजा गया, स्कॉलरशिप पे गया, रॉयल रोड्स यूनिवर्सिटी से माइक्रोसॉफ्ट की इंजीनियरिंग की डिग्री हासिल की और फिर उसके बाद बस वहीं पे अपनी पढ़ाई का सफ़र का आगाज़ किया। मेरा पहला प्लेटफॉर्म माइक्रोसॉफ्ट कंपनी था। अच्छा। आप सभी जानते होंगे बिल गेट्स को। बिल्कुल बिल्कुल। तो उन्हीं की कंपनी में मैंने सॉफ्टवेयर इंजीनियरिंग का आगाज़ किया। वहाँ से वापस पाकिस्तान मूव किया। पाकिस्तान में जो है ना एज असिस्टेंट कमिश्नर रहा हूँ कोयटा का, असिस्टेंट कमिश्नर कोयटा रहे। अच्छा। इसी दौरान से फिर मैंने CSS की तैयारी की। आज अल्हम्दुलिल्लाह आपके सिंध में नवाब शाह में एज असिस्टेंट सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस की पोस्ट पर। मतलब अभी आप नवाब शाह में हाँ जी अपॉइंट। असांजी लेजेंडरी आर्टिस्ट नसीन अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ॿिन्हिनि खे ईद मुबारक। तव्हांखे बाबा खोड़ सारी ईद मुबारक। महिरबानी, ख़ैर मुबारक। ऐं अलाह साईं अहिड़ियूं ईदियूं हमेशह हमेशह तव्हांखे नसीब करे। आमीन आमीन। ऐं मां कासिम साहब खे बि ईद मुबारक चवंदुसि। ॾाढी ख़ुशी थी, इलाही ख़ुशी थी। ऐं मां सम्झां थी त अलाह करे जहिड़ो हीउ जज़्बो आहे अहिड़ो हर माण्हू में अचे। असांजी दुनिया में खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके पैसे वारा आहिनि, सभु कुझु आहिनि, पर उन्हनि खे इन तरफ़ सोच ई न आहे, सोच ई न आहे। ऐं जेकर इहा सोच अची वञे त मां सम्झां थी त असांजे ॻोठनि में को बि ग़रीब मरे न, को बि ॿार ईअं तड़पे न। बिल्कुलु। बसि अलाह साईं हिननि जी हिम्मत हिननि खे सलाम आहे, हिननि खे जो ही इन्हनि इनिशिएटिव त वरितो आहे हिकिड़ो, पोइ इम्प्लीमेंट करणु ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां अॻियां वधाइण आहे या जेको बि सिस्टम ऑब्वियसली अलाह साईं हिननि जी हिम्मत कंदो। अपा तव्हांखे ईद ऐं तव्हां माशाल्लाह एवरग्रीन त आहियो। अॼु त चमको चमको सारी रात कजे अवां जी कहिड़ी बात आहे। तव्हां ॿई बि चमको प्यार माशाल्लाह माशाल्लाह। असांजो नूर आहे। ऐं मां सदके ऐं ॿियो वरी उन्हनि सां गॾु जेका ॿी असांजी आर्टिस्ट आहे उहा बि ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। ऐं इहा ईअं चइजे त अगरि सिंधी ड्रामो हुजे ऐं आपा न हुजे त जहिड़ो ईअं कोन बोर्ड में लूण घटि हूंदो आहे, मज़ो कोन आयो। आपा शमीम शेख बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम आपा, तव्हांखे बि ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। वालेकुम सलाम। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे, ॾिसंदड़नि खे ईद मुबारक, धरती जे सत खे ईद मुबारक। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। आपा अवां हमेशह जेके वो खूबसूरत हिकु डिसेंट वेस में मौजूदु आहियो, अवांखे भली कार चऊं था। ऐं तव्हांखे हमेशह प्रोग्राम में ॾिसी करे ॾाढो मूंखे मज़ो ईंदो आहे, ख़ुशी थींदी आहे, छो जो मुंहिंजी 3 खां 4 सालनि खां ईद जेका आहे उहा सभिनी सां ई थी रही आहे, गॾु थींदी आहे। त माना ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां सभिनी सां मिलंदी आहियां त हिकिड़ी फैमिली फील थींदी आहे। माना गॾु ईद था, गॾु था ईद कयूं। बिल्कुलु। ऐं अलाह करे इहे ईदूं हमेशह ई पाण सभु गॾु कयूं, ईअं ई असांजा इदारा क़ाइमु हुजनि, रिस्ट्रिक्शंस हटाए छॾीनि त ही। ऐं फाइनली हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिन ईद में इहो मूं रियलाइज़ कयो आहे जो हाणे इदारनि इहे रिस्ट्रिक्शंस ख़तम करे छॾियूं आहिनि ऐं ॾाढो कामयाबी जी तरफ़ अञा वेंदासीं ऐं ख़ुशी बि थिए पई असांखे। त अॼु हिते असीं बि पंहिंजो पाण खे चई सघूं था हाणे रीजनल आर्टिस्ट जेतिरा बि आहियूं त यार शाम जो हिन चैनल ते आहियां, सुबुह जो हुन चैनल ते आहियां, राति जो हिन चैनल ते आहियां। न त असां हीअं ई चवंदासीं हा यार सुबुह जो रिकॉर्ड आहे पोइ घर ई हूंदा था, घर ई हूंदा था। हाणे असीं बि चई सघूं था असांखे टाइम कोन्हे। हा वरी सुबुह जो असीं सुबुह जो हुन चैनल ते, सो इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं ॿी ही उन्हनि सां गॾु जेका वेठी आहे उहा बि ज़बरदस्त होस्ट बि आहे ऐं डिजिटल मीडिया सां उन्हनि जो बि तालुक़ु आहे, स्क्रीन मीडिया ते बि उन्हनि खोड़ सारो कमु कयो आहे। रुबाब रसूल असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। और आपको भी ईद की बहुत बहुत मुबारक हो। आपको सबसे पहले तो ईद की बहुत बहुत मुबारकबाद। और मेरा नाम रुबाब बख्श है, सबसे पहले मैं क्लियर कर दूं। अच्छा, तो हमारे पास दूसरा नाम लिखा हुआ था फिर। चलिए कोई बात नहीं, रुबाब तो है ना। रुबाब तो है जी बिल्कुल। चलिए जबरदस्त, सही है, चलें सही है, सही है। मीठी ईद की आप सबको बहुत बहुत मुबारकबाद। और मैं भी न्यूज़ एंकर होस्ट हूँ, तो इसलिए काफ़ी काम किया, एक्सपीरियंस है 8 साल का इसी डिजिटल मीडिया में। थैंक यू, आपने टाइम निकाला है स्पेशली आने के लिए। तो डिजिटल मीडिया मतलब किसी इदारे से मुंसलिक हैं आप? जी बिल्कुल, इदारे से मुंसलिक हूँ, साथ ही साथ होस्टिंग अलग कर रही हूँ। अच्छा माशाल्लाह। मेरा YouTube चैनल खुद का अलग है। अरे जबरदस्त, आजकल तो दौर ही YouTube का है। बिल्कुल ऐसा ही है। ये मैं चला, मेरा चला ही नहीं YouTube चैनल। क्योंकि मेरे YouTube चैनल पर मुझसे ही पूछ रहे हैं कि तुम असली वाले हो नकली वाले हो। तो मैंने कहा अच्छा भाई मैं भी नकली वाला ही हूँ। सही है, फिर यही सिस्टम सही है। अच्छा जी, हाणे तव्हांजी वारी आहे। हेॾा असां वटि मतिलबु वॾा ईअं चइजे त माउंटेन पर्सनैलिटीज़ वेठा आहिनि। सो हिकिड़ा असांजा तमामु सीनियर ईअं चइजे त होस्ट बि आहिनि, सीनियर डायरेक्टर बि आहिनि
ऐं ज़रूरी प्रोग्राम्स में तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो। अच्छा मूंखे ईअं दिमाग़ मुंहिंजो क्लिक पियो करे त मूं शायदि उहो वरी क्लियर कंदसि आऊं साईं जो इंट्रोडक्शन कराए त मूं शायदि उन्हनि खे कंहिं ड्रामे में बि ॾिठो आहे, पर उहो वरी शायदि आऊं साईं सां उन्हनि जो इंट्रोडक्शन अयाज़ गाद साहब असां सां गॾु। सर अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक अयाज़ साहब। ख़ैर मुबारक तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक हुजे, ॾिसण खे ईद मुबारक हुजे, पंहिंजे सॼे माहौल खे ईद मुबारक हुजे। तव्हां जेका ॻाल्हि कई आर्टिस्ट जी, उहा छाप जेका हे हुई एॾो अरसो हली न सघी। हा सर, तॾहिं आऊं चवां त मूं मतिलबु को ड्रामा तव्हांजा मिस कया आहिनि मूं। तव्हांजा कॾहिं हीरो त कोन आया न? माशाल्लाह हाणे बि हीरो था लॻनि। बिल्कुलु अञा स्टिल मक़सदु आहे त ड्रामनि में त आयो, पर हाणे हेॾा सीनियर आर्टिस्ट हुजनि पोइ मां नओं आर्टिस्ट हुजां ॾेखारी आहे मूंखे। अच्छा ॿिया जेके असां सां गॾु गेस्ट आहिनि उहे बि ज़बरदस्त PTV मुल्तान जा एक्स GM रही चुका आहिनि ऐं खोड़ सारनि सिंधियुनि आर्टिस्टनि खे उन्हनि मौक़ो ॾिनो आहे, खोड़ सारा ड्रामा प्रोड्यूस बि कया अथनि ऐं PTV नेशनल जा बि GM रही चुका आहिनि ऐं हींअर रिटायरमेंट जी लाइफ गुज़ारीनि पिया, पर उन्हनि खां इहो पुछंदासीं त ईद कीअं गुज़ारींदा आहिनि ऐं ख़ुशी थींदी अथनि त उन्हनि आर्टिस्टनि खे मूं PTV जो जॾहिं GM हो मौक़ो ॾिनो, अॼु उहे सभु सुपर स्टार्स आहिनि ऐं ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी लाइफ खे एंटरटेन ऐं इंजॉय पिया कनि। सो असां सां गॾु मोहम्मद हारून जमाली साहब असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर, ईद मुबारक सर तव्हांखे। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि मुबारक सर। ख़ैर मुबारक तव्हांजी सत खे, तव्हांजे महिमाननि खे। अल्हम्दुलिल्लाह बहितरीन ख़ुशी थी आहे। सर ईद कीअं गुज़रे थी? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन गुज़रे पई। धरती सां गॾु ईद कीअं गुज़रंदी, बहितरीन हूंदी। ज़बरदस्त पंहिंजो चैनल आहे, पंहिंजो धरती ते वेठा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह शुक्र था कयूं, बहितरीन। अच्छा सर, तव्हां जॾहिं ईद ते सुबुह जो उथंदा आहियो, नमाज़ पढ़ी करे घर ईंदा आहियो, त पहिरीं माना तव्हांजी छा हूंदी आहे ॻाल्हि त मूंखे मतिलबु अॼु मानी में ही खाइणो आहे? हिकिड़ो त पंहिंजी मिठियूं सवयूं हूंदियूं आहिनि, हथनि वारियूं सयूं जेके न अटनि वारियूं, उन गे वारियूं उहे खाईंदा आहियूं बाबा। इंशाल्लाह ईद खां पोइ कुझु असां बि ड्रामनि जे तरफ़ अचूं पिया न, त पोइ तव्हां बि सभु सीनियर्स जेतिरा बि आहियो सच था ॻाल्हायो न? बिल्कुलु बिल्कुलु सच था ॻाल्हायूं ऐं जेको बि चवां पियो सच चवां पियो, सच के सिवा कुझु बि न पियो चवां ऐं सो इन करे तव्हां असांखे बिल्कुलु असांखे टाइम ज़रूरु ॾिजो। आपको सिंधी समझ आ रही है? थोड़ी बहुत, अभी नवाब शाह में गया हूँ तो थोड़ी बहुत समझ आती है बोलने का। अच्छा वैसे कितनी लैंग्वेजेस कितनी आती हैं कासिम भाई आपको? हाँ फिल वक्त तो मुझे एक इंग्लिश और ये उर्दू और पश्तो वगैरह आती है। इंग्लिश, उर्दू, पश्तो, पंजाबी भी आती होगी? पंजाबी हूँ तो बेसिकली मैं पंजाबी, पर ये है कि वालदा वालिद पंजाबी में बात करते हैं, हमें समझ आती है, बोल नहीं सकते। पश्तो कैसे आती है? कोयटा की वजह से? ये बात मैं भी कर रहा था। पश्तो कहाँ से तब की? कोयटा की वजह से। अच्छा रुबाब असां सां गॾु आहे। रुबाब, क्या एक्टिविटीज होती हैं आपकी ईद के दिन और ईद के बाद के क्या प्लान्स हैं आपके? अच्छा एज अ आर्टिस्ट कौन से प्रोग्राम्स करती हैं आप? बिल्कुल हाँ यही हमारा आर्ट यही होता है। हाँ यही चीज आर्ट होती है। सही, बिल्कुल बिल्कुल। और बड़ी बात होती है होस्ट का चुप बैठना। हाँ वो मैं मतलब इसके लिए आपको अलग अप्रिशिएट कर रहा हूँ मैं कि इतनी देर आप खामोश बैठी हुई थी। ये अब अच्छा मेरी होस्ट ये भी सोच रहे होते हैं अब ये चुप होगा तो अब मैं बोलूंगा, लेकिन अचानक ना होस्ट फिर किसी और का सवाल पूछ ले तो वो फिर मैं दिल में ना थोड़ा सा वो बोल रहा होता है कि बात तो मिल बेटा तू। तो अभी आपकी तरफ है जी। जी बिल्कुल, असल में मैं कुकिंग भी खुद ही कर रही होती हूँ, तो ईद वाले दिन में मैं कुकिंग भी कर रही होती हूँ, घर को टाइम भी देती हूँ साथ होस्टिंग के साथ कुकिंग करती होंगी। और जी मैंने डाले हैं इसमें आलू और ये आलू के साथ आए हैं। बहुत बहुत शुक्रिया पानी का जो बड़े रफ्तार के साथ आए जी। फर्स्ट डे तो मैं सबकी जगह ऑफ रखती हूँ कि मैं फर्स्ट डे कहीं नहीं जाऊंगी, मैं अपने घर को पूरा टाइम दूंगी। तो साथ हमारी नानों के घर पे दावत होती है तो हम वहाँ चले जाते हैं रात को। तो पहला दिन मेरा घर पे होता है प्रॉपर, खुद ही बनाती हूँ और फिर फैमिली को खिलाती हूँ और साथ साथ फिर रात को दावत एंजॉय करते हैं। नहीं तो फिर फैमिली को खिलाती हैं तो फैमिली रिप्लाई में ईदी देते हैं या बोलते हैं कि बेटा कल नहीं बनाना? नहीं, कुकिंग डिपार्टमेंट मेरा ही है तो मैं ही बना रही होती हूँ। अच्छा मुझे ये बताएं कि चांद रात कैसे गुजरती है? चांद रात बहुत अच्छी गुजरी, बस यही है तैयारियों में गुजर रही होती है कि तैयारियों में लड़कियों की तैयारी तो खत्म ही नहीं होती है। भाई टाइम पर दे दे यार, सुबह को देखो पहनना है। फिर ये मेहंदी वाले जो होते हैं आजकल माशाल्लाह से वो भी बड़ा कमाल है। वडो अच्छा कमाईंदा चांद आहिनि। रात जी जेको आहे न मनाज़िर जेको हुनजी आहे उहा आऊं तव्हांखे थोरो ॿुधायां, मंज़र कशी कयां थी। मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे चांद रात ते जॾहिं माना चंड बि हूंदो आहे ऐं उन खां पोइ चंड जहिड़ा चेहरा जेके आहिनि उहे असांखे हर किथे नज़र ईंदा आहिनि। किथे असां ॾिसंदा आहियूं चूड़ियूं पिया वठंदा आहिनि, किथे ॾिसंदा आहियूं असां रिंग्स पिया वठंदा आहिनि ऐं किथे ख़ूबसूरत हिना जेका आहे
उहा हथनि ते लॻी रही हूंदी आहे त इहो जेको समा हूंदो आहे न उहो ॾाढो अट्रैक्टिव हूंदो आहे इन सां महसूसु थींदो आहे त असां सभु जेके आहियूं ज़िंदा आहियूं ऐं सभिनी ख़ुशियुनि खे असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं अहिड़े ई तरीक़े सां सभिनी ख़ुशियुनि खे सेलिब्रेट करिणो आहे छो जो असां अक्सर इहा ॻाल्हि कंदा आहियूं त यार असां नथा हलूं बसि छॾे ॾियो छा ॾियो साल में हिकु दफ़ा त अचे थो इन्हनि शयुनि खे इंजॉय कयो ज़िंदा रहण जी पहिरीं निशानी इहा हूंदी आहे त तव्हां हर ओकेज़न खे इंजॉय कयो बिल्कुलु ऐं इन में ई तव्हांजो मज़ो आहे लाइफ जो ख़ूबसूरती ज़िंदगी तव्हां सिर्फ़ु इहो सॼे इन सिनेरियो में इन फिल्म में इन स्टोरी में पस मंदर में अगरि मूं सोचो पियो हुनखे मूं अगरि सोचो पियो हुनखे विजुअलाइज़ पे कयो त हिन में सिर्फ़ु तव्हां हिकिड़ी औरत जो पे ॿुधायो त मर्दनि जो आउं तव्हांखे ॿुधायां थी। मर्द जीन्स वठंदा आहिनि इहो त ॿुधायो न मर्द जीन्स कोन वठंदा मर्द शूज हम भी ईद के दिन कासिम भाई हाँ हम भी जाते हैं भाई हमारा भी दिल होता है कि किसी को मेहंदी लग रही है किसी को छुप छुप के देख रहे हैं हाँ कोई किसी को असल में आउं जेका है सलून जा रहे होते प्रॉपर आउं जेको आहे न सिर्फ़ औरतुनि खे नोट कंदी आहियां न मर्दनि खे हाणे की नोट उहे तव्हांखे बि नोट कंदा आहिनि उहे वरी असां खां पुछो न त जेॾी महिल तव्हां मेहंदी पिया हणाईंदा आहियो त असीं कीअं वेठा ॾिसंदा आहियूं मर्द भी सब नहीं होते मर्द भी सलून जाते हैं प्रॉपर तरीके से तैयार बिल्कुल हाँ, अब तो हम जितना सलून पे टाइम देते हैं उतना तो लड़कियां भी नहीं देती हाँ रियली ऐसा ही है हाँ अभी हम तो माशाल्लाह से मर्द तो हम औरतों के शाना बशाना बोला ना जब से तो अभी तो हम बिल्कुल शाना बशाना अभी जिस तरह आईब्रोज आप बनवाते हैं वैसे हम बनाते हैं मतलब बहुत सारे लोग मैंने देखे हैं कि चांद रात को झपाझप फेशियल वगैरह मतलब काले भेजते हैं बाहर से अंदर से गोरे होकर निकल जाते हैं हम ही नहीं पहचानते कि ये कौन आया है सही बात है तो ये भी एक अच्छी बात है उन खां अलावा ॿियो बि हिकिड़ो किरदारु हूंदो आहे जेको शॉपिंग मॉल्स में आपा असां माना मूं अक्सर ॾिठो आहे मूंखे माना मज़ो बि ईंदो आहे खिल बि ईंदा ऐं एहसास बि थींदो आहे वीचारनि जो त सभु जेके आहिनि औरतूं शॉपिंग कंदा आहिनि या तूं ॿारनि खे झलींदा पिया आहिनि केॾी महिल हेॾां पिया वञनि केॾी महिल या शॉपर्स हथ में शॉपर हथ में पर्स भी हथ में बिल्कुल ऐं वरी पैसा बि ॾींदा पिया आहिनि न घर में ॿार कुझु पुठनि सां ॿधा बि पिया सही बात ये हरमुर मर्दनि जी गिरा न कंदी के सभिनी जे साम्हूं ये तारीफ है मज़ो इन में आहे त सभु साम्हूं चइजे तो सर हमारी वेल विशेस आपके साथ हैं हमारी दुआएं आपके साथ हैं अल्लाह पाक QSR को कामयाब करे आपके मिशन को कामयाब करे जो आपने एक काम स्टार्ट कर रहे हैं कराची में और शहरों की तरह यहाँ पर भी कामयाब जाएं आप हमारा धरती टीवी चैनल आपको फुल्ली सपोर्ट करेगा आपके साथ है आपके हर लम्हा आपके साथ रहेगी ऐं तव्हां सभिनी जी बापा वॾी महिरबानी सर तव्हांजी वॾी महिरबानी अयाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी वॾे टाइम खां पोइ अयाज़ साहब सां गुफ़्तगू थी जमाली साहब सां गुफ़्तगू थी तव्हांजी ट्रांसमिशन सुबुह खां ॾिठो पिए हाणे वरी शामिल थिया आहियूं असांखे बि ॾाढो सुठो लॻो वॾी महिरबानी तव्हांजी कंपेयरिंग बि ॾाढी सुठी लॻी साईं मैडम जी ओवरऑल तव्हांजे टीम जी सुठो लॻो सुठा महिमान ॾिसूं था सुबुह खां वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी सर तव्हांखे मुबारकबाद असांजी तरफ़ मुबारकबाद अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं हो त असां सोचियोसीं त अॼु पहिरें ॾींहुं खे लाजवाब कजे धरती टीवी जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में ऐं बाख ऐं असां कोशिशि कईसीं त उन्हनि आर्टिस्टनि खां ईद खां अलावा जी एक्टिविटीज़ डिस्कस कजे हूअं त नॉर्मल कचेरी थींदी आहे वा खीर सयूं खाधियूंसीं पोइ नमाज़ पढ़ीसीं पोइ कब्रिस्तान में सुम्ही रहिजी अॼु असां सोचियोसीं त थोरो कुझु नया सवालात उन्हनि खां डिफरेंट हुजे ताकि माण्हुनि खे बि इंफॉर्मेशन मिले बिल्कुलु माण्हू भई एंजॉय कनि इहो न ॾिसनि त यार ॿुधी थकी पिया तूं कॾहिं खां वठी ड्रामनि में कमु थी करी हा कॾहिं पिया कनि अहिड़ो ॻोठ अथई हा सो गुलज़ार साहब हाणे तव्हांजी तरफ़ सो इंशाल्लाह दोस्तो वरी ज़िंदगी रही त